मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध साण करे। आऊं इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु आहे साथी मेज़बान ऐं मां आहियां सरिश भुट्टो। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में, करार में, कुर्बाश। ऐं जेकॾहिं न हो त पोइ दिलि सां दुआ करण जो सिलसिलो असां छॾियो न आहे। अनक़रीब अवां जे अङणनि ते बि जमा लाईंदा, मज़े वारी ज़िंदगी हूंदी, ख़ुशहाल तव्हांजी ज़िंदगी हूंदी। तव्हांजी दुआउनि जो तोफ़ैल असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, सुठो ॾींहुं आहे, सुठो ऐं सुहिणो ॾींहुं आहे, त पोइ तव्हांजी शुरूआति बि सुठी ऐं सुहिणी थी हूंदी। असांखे इहा उमेदु आहे वधीक जुमे जी नमाज़ थींदी त वरी अलाह साईं जे हुज़ूर में इज्तिमाही जेका दुआ घुरिबी आहे, उन में बि पंहिंजे देश, पंहिंजी मिटी, पंहिंजे वतन जे लाइ ख़ासि तौर ते हीअ जेकी वबाऊं आहिनि, जेकी मुश्किलातूं आहिनि, जेकी अहंज आहिनि, जेकी ॾुख ॾुलाव आहिनि, इन्हनि जे लाइ तव्हां सभई, असां सभई दुआ कंदासीं। अलाह कंदो सभई पंहिंजे पंहिंजे वलर में ख़ुशि हूंदो, पंहिंजे पंहिंजे घरनि में ख़ुशि हूंदो, ऐं रिज़्क़ रोज़ीअ जो जेको मसइलो आहे ऐं रोज़गार जो जेको मसइलो आहे, ख़ासि तौर ते जेकी ॻणतियूं आहिनि, परेशानियूं आहिनि, उहे सभई तव्हां जूं ख़तमु थी वेंदियूं। बसि तव्हां पंहिंजो पंहिंजो कमु कंदा कयो। रोज़ चवंदा आहियूं असल में छा आहे, थींदो ईअं आहे त असांखे पंहिंजी का बि खामी नज़र न ईंदी आहे, पोइ पाण ॿियनि जूं खामियूं करण जी कोशिशि में हूंदा आहियूं, ऐं पोइ उन विच में पाण ॾाढा पाण मुश्किल में अची वेंदा आहियूं। असल में उहे इन करे थींदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे एम खां, पंहिंजे मक़सद खां तव्हां थकिजी पवंदा आहियो ऐं हटणु चाहींदा आहियो, त तव्हां ॿियनि जी ज़िंदगी में इंटरफेयर करणु शुरू कंदा आहियो। त इन करे असां इहो ई था चऊं त तव्हां पंहिंजो कमु कयो। इन करे कयो छो जो तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबु थियणो आहे ऐं तव्हांखे पाण खे अॻिते वधिणो आहे। ॿियनि खे किराइण जे बदिरे, ॿियनि जे जॻहियूं हटाइण जे बदिरे या ॿियनि खे तकलीफ़ ॾियण जे बदिले में तव्हां उहो पंहिंजे पाण मथां महिनत कयो। बिल्कुलु बिल्कुलु, खामियूं सभिनी खे परायूं नज़र ईंदियूं आहिनि, पंहिंजी खामी कंहिंखे बि नज़र न ईंदी आहे। सो पंहिंजो बि कॾहिं कॾहिं इत्साफ़ कयो ऐं थधे दिलि सां सोचिजो त तव्हां में कहिड़ियूं कहिड़ियूं खामियूं आहिनि ऐं कहिड़ा तव्हां वटि गुण आहिनि। अवगुण जेकॾहिं आहिनि त उन्हनि खां थोरो परे थियो। सुठो जेको तव्हांजो आहे, सुठो जेको रवैयो आहे, सचाई आहे, उहा दिलि में हुजे, नेणनि में हुजे, ख़्यालनि में हुजे, त पोइ तव्हां कामयाबु तरीन ज़िंदगी गुज़ारे सघो था। बाक़ी रही ॻाल्हि इहा त अॼुकल्ह कोविड जो ज़मानो हले थो, माना 2 साल थी विया आहिनि त ज़मानो चवाने न। कोविड जे ज़माने में हर माण्हू पंहिंजे पंहिंजे लेखे परेशानीअ जो शिकार आहे, पर रब ते रखो। अलाह साईं कल्ह बि ॾिनो हुयो, अलाह साईं अॼु बि ॾींदो। माना इहा ॻाल्हि तव्हां ज़हन में रखो त रब वॾो आहे, अलाह साईं ॾियण वारो आहे ऐं उहो ॾींदो रहे थो। कोई बि बुखे पेट सुम्हे कोन थो। वॾी ॻाल्हि इहा आहे, ॾुखियो हुजे, सुखियो हुजे, पैसा हुजनि न हुजनि, घर में वॾी हालत हुजे, पर पोइ बि किथां न किथां माना रोज़ी रोटी जो बंदोबस्तु थी वञे थो। बिल्कुलु अलाह साईं सभिनी खे अता करे थो ऐं सभु इन सब्र में हुजो त अलाह साईं हिकिड़े ॾींहुं तव्हांजा वारा ज़रूरु न्यारा कंदो। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं, कचहरी कंदासीं, ख़ासि तौर ते अॼु तनक़ीद जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, मौसीक़ी जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, अदब शाइरी बि अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू हूंदा। पर अॼु असां हिकु अहिड़ी शख़्सियत खे विसारींदासीं, ऐं हूअं बि तव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में सरिश जेकी बि असांजे हिन मुल्क जा माण्हू, हिन देश जा माण्हू या असांजी सुहिणी सिंध जा माण्हू जिन पंहिंजी धरती, पंहिंजी मिटी, पंहिंजे वतन जे लाइ, ख़ासि तौर ते पंहिंजे ईंदड़ नसुलनि जे लाइ को पैगाम छॾियो आहे, त असां उन्हनि खे उनजे वए खां पोइ बि यादि कंदा आहियूं। बिल्कुलु, इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। ऐं अक्सर चवंदो बि आहियां त को बि अहिड़ो कमु करे वठिजे जंहिंसां तव्हांखे ईंदड़ वक़्तु बि यादि करे, ईंदड़ माण्हू बि यादि कनि। ईअं पंहिंजी ज़िंदगी रायगा न छॾिजो। अॼु उहा शख़्सियत असां हिते डिस्कस कंदासीं, जेका शख़्सियत ईअं खणी चऊं त इल्मु अदब ॾाहप जा समूरा रंग उन में हुया ऐं पाण तमामु घणो ज़बरदस्त माण्हू बि हुयो, ज़बरदस्त शाइर बि हुयो, ज़बरदस्त नक़ाद बि हुयो, ज़बरदस्त तनक़ीद निगार बि हुयो। तनक़ीद बि दिलि खोले कंदो हुयो, खरो माण्हू हुयो, सचो माण्हू हुयो। पोइ तनक़ीद भले दोस्त ते करणी हूंदी, चई छॾींदो बाबा हीअ ॻाल्हि तो में सही न आहे ऐं हीअ ॻाल्हि तो में सही आहे। सो उनखे अदबी दुनिया जा कई दोस्त, कई माण्हू अॼु बि गुरू उनखे सॾींदा आहिनि ऐं गुरू जे नाले सां उहो मशहूरु बि रहियो। ऐं हिकिड़ो ॾाढो सुठो मैगज़ीन ईंदो हो कंहिं ज़माने में, उन में मूं बि लिखियो ऐं मां बि उन में शाइरी मोकिली, मुंहिंजा बि उन में कॉलम छपिया। हिन वक़्तु हिन वेल नई टही जा या थोरो जेकॾहिं माज़ी क़रीब जी ॻाल्हि कयूं, जेके वॾा वॾा शाइर अदीब तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ॾिसंदा हूंदो, ॿुधंदा हूंदो, उन्हनि जूं लिखणियूं पढ़ंदा हूंदो, उन्हनि लिखणियुनि खे सुठो करण में, उन्हनि लिखणियुनि खे संवारण में, सिंगारण में उन शख़्सियत जो वॾो किरदारु रहियो। ऐं हिकिड़ी जेका शुरूआति हूंदी आहे न कंहिं लेखक जे लाइ, उहा शुरूआति सुहिणी बणाइण में उन शख़्सियत जो किरदारु रहियो, जंहिं शख़्सियत खे अॼु असां सारींदासीं। हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मैगज़ीन ईंदो हुयो ऐं उनजा 100 खां वधीक शुमारा बि छपिया हुया। सोजरे जे नाले सां मैगज़ीन हुयो ऐं तमामु घणी दिलचस्पीअ सां, तमामु घणे प्यार पाबूअ सां उहो मैगज़ीन अदबी दुनिया में पंहिंजी जाइ ठाहे चुको हुयो, माण्हुनि जी दिलनि में घर ठाहे चुको। को ज़मानो हुयो जॾहिं हमीद सिंधी साहिब जो हिकिड़ो मैगज़ीन ईंदो रूह रमा,
उहो बि ॾाढो मक़बूल हुयो। वरी तारिक अशरफ साहिब जो हिकिड़ो मैगज़ीन आयो सुहिणी जे नाले सां, उन में बि तमामु घणनि लेखकनि लिखियो, उनखे तमामु घणी पज़ीराई मिली। पर जॾहिं सोजरो आयो त मुल्क में सोजरो अची वियो न, ऊंदे हुई ॼण पहिरियां। सो सोजरे जो चीफ एडिटर बि रहियो साईं पाण। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इल्मी अदबी माण्हू थी करे बि पंहिंजी नौकिरी सां बि सिंसियर रहियो। ट्रेज़री खाते में उनजी नौकिरी हुई ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में उन पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾिनी। ॾाढो सुठो खरो माण्हू, जीअं मां पहिरियां चयो त मिलंदो हुयो त ॻाल्हि सिधी कंदो हुयो। आख़िरी वक़्त में अॼु 1 साल उनजी जुदाईअ खे थियो आहे। नाम खे तव्हां सम्झी विया हूंदो, मां कंहिंजो ज़िक्र कयां थो, पर इन खां पहिरियों तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त आख़िरी जेको उनजो ख़ासि तफ़सीली जेको इंटरव्यू हुयो, मुंहिंजे ख़्याल में उहो मूं ई वरितो हुयो। उनखां पोइ अहिड़ो तफ़सीली इंटरव्यू हुनजो न आयो ऐं पाण राह रबानी वरितऊं। ऐं उन तफ़सीली इंटरव्यू में बि इश्क ते ॻाल्हायोसीं, अदब ते ॻाल्हायोसीं, ख़ासि तौर ते आलमी अदब ते असां तमामु घणी डिस्कस कई हुईसीं। ताज बलोच साहिब खे जो असां सारींदासीं, यकीन तव्हां सम्झी विया आहियो। ताज बलोच साहिब जो असुलु नालो ताज मोहम्मद बुल्लो हुयो ऐं पाण पने आकिल जे हिकिड़े ॻोठ में जनमु वरितऊं। पोइ जेको कराची में बि सेटल रहिया। ऐं ख़ासि तौर ते जेकी इल्मु अदब जी ॻाल्हि कयां थो त ताज बलोच साहिब जी हिकिड़ी विश हूंदी हुई, हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी हुई त आउं जेको सिंधी अदब आहे या सिंधी जेका शाइरी आहे, सिंधी कहाणी आहे या नाविल आहिनि या सिंधी जेको बि लेखक लिखे थो, उन जो जेको मयार हुजे उहो आलिमी लेवल जो हुजे। ईअं हरूभरू जो लिखण बि उनखे ॼण त बेकार लॻंदो हुयो। यार लिखो त का शइ लिखो जंहिं सिट में रूह हुजे, जंहिं सिट ते वाह वाह कजे, जेका सिट दिलि वटूं निकिरे, सटूं ॾेई निकिरे। पोइ शेख हया साहिब जीअं चयो न, शाइरी उहा जेका रूह गरमाए थी। रूह जेका नथी गरमाए त पोइ उन शाइरीअ जो को बि फ़ाइदो न आहे। तमामु घणो सुठो शाइर बि हुयो ऐं संदसि शाइरीअ जा 3-4 मजमूआ बि मार्केट में आयल आहिनि। ऐं हिकिड़ो मजमूओ ॾाढो सुठो हुयो त ख़ुशबू जो ज़हर जे नाले सां, दिलि दर्द जो सहरा जे नाले सां हिकिड़ो मजमूओ हुनजो मार्केट में आयल, लफ़्ज़नि जो मातम, दिलि जज़ीरा उदास मौसमनि जो। सो इहे किताब बि ताज बलोच साहिब जा मार्केट में आयल आहिनि। अॼु ताज बलोच साहिब खे पूरी जेका आहे असां उनजी जेका लाइफ आहे, उनजो जेका ज़िंदगी आहे, उनजो जेको फ़न आहे, उनजो जेको फ़िक्र आहे, उन ते असां डिस्कस कंदासीं त हू ज़ाती ज़िंदगी में कीअं हुयो ऐं ख़ासि तौर ते इल्मी अदबी हवाले सां कहिड़ा कहिड़ा कम सर अंजाम ॾिना ऐं नई टहीअ खे केतिरो सपोर्ट कंदो हुयो, नई टहीअ जे नौजवाननि सां कीअं मिलंदो हुयो। मूंसां त मिलंदो हुयो ईअं माना जीअं असां यार हुजूं, दोस्त हुजूं, संगती हुजूं, चाल आहे जागीराणी आहे। माना थोरे जो हू इलाही उमिरि जो वॾो माण्हू हुयो ऐं तंहिं हूंदे बि नई टहीअ जे नौजवाननि सां दोस्ताणो माहौल हुनजो हूंदो हुयो। अदबी महफ़िलुनि में ख़ासि तौर ते रौनक बख़्शींदो हुयो। जिते बि हूंदो हुयो त टहक हूंदा हुआ, कचहरी हूंदी हुई ऐं निजी ज़ाती ज़िंदगी जेका महफ़िल हूंदी उन में अञा टहकनि जो जेको मिक़दारु आहे उहो वधीक थी वेंदो हुयो। छो त निजी ज़ाती ज़िंदगी में ॾाढो खिलणो माण्हू हुयो, भोगाई माण्हू हुयो ऐं टोणा हणण वारो माण्हू हुयो, ॾाढो भलो माण्हू हुयो। सो बहरहाल अॼोके प्रोग्राम में ताज बलोच साहिब जी ज़िंदगीअ ते तफ़सीली रोशनी पाण विझंदासीं। अॼु असांजे प्रोग्राम में जेके मौज़ूद महिमान आहिनि, सैरिश, उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदा हलूं। जी बिल्कुलु। पाण जेकॾहिं वधीक डिस्कस कंदासीं त पोइ मौज़ूद महिमान चवंदा असांजी वारी छोकिरा कचहरी। सो सभ खां पहिरियां जेका शख़्सियत हिन वक़्तु कैमरा जी अखि तव्हांखे ॾेखारींदी, उनजी ज़ियारत तव्हांखे नसीब थींदी। पाण सुठा वकील आहिनि, सुठा शाइर आहिनि, सुठा लेखक आहिनि, सुठा तर्जीह निकार आहिनि। मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते कॾहिं कॾहिं उन्हनि जो दीदार नसीब थींदो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते गहरी नज़र रखंदड़ आहिनि। ॾाढो सुठो ॻाल्हाए सघण जी सलाहियत बि आहे हुन वटि। ॾाढा सुठा माण्हू बि आहिनि। सो भलीकार चऊं था साईं मोहतरम ए बी लाशारी साहिब असां सां गॾु आहिनि ऐं शाइरीअ जो जेको हुनजो नालो आहे ए बी सदा लाशारी, सदा हुनजो दख़लुस आहे। सो सदाईं साईं ख़ुशि रहो, भलीकार चऊं तव्हांखे। कीअं आहियो? ठीकु आहियो? अलाह जा करम, लख थोरा तव्हांजा। सो इन सां गॾोगॾु जेका ॿी शख़्सियत आहे उहा बि इल्मी अदबी शख़्सियत आहे। ॾांहुं ऐं ॾाहप जा उन में बि खोड़ सारा रंग असां ॾिठा आहिनि ऐं तमामु घणी मोहबत कंदो आहे। आर्ट लवर बि आहे ऐं सुठो अदीब बि आहे। असांजे हिन प्रोग्राम में असांजे विच में आहे। असांजी ॾाढी ख़ुशबख़्ती आहे, असांजी नेक बख़्ती आहे। असीं भागभर आहियूं जो मुख़्तियार अबड़े साहिब बि असांखे टाइम ॾिनो आहे। मुख़्तियार साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? साईं वॾी महिरबानी तव्हांजी बि, तव्हांजा लख थोरा। तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। उन खां सवाइ जीअं मूं तव्हांखे ॿुधायो ताज बलोच साहिब जी ज़िंदगी जेका महफ़िलुनि में गुज़री आहे, महफ़िलूं उहे जेके अदबी हुजनि, जेके इल्मी हुजनि, जिन मां कुझु पढ़ाइजे, जिन मां कुझु सिखिजे ऐं माण्हू जॾहिं उन महफ़िल मां निकिरे वञे त का न का शइ हुनजे पले पवे। सो उन्हनि महफ़िलुनि खे रचाइण में, उन्हनि महफ़िलुनि खे मचाइण में हिकिड़ी शख़्सियत जो किरदार बि आहे। ताज बलोच साहिब जो तमामु घणो वेझो बि रहियो आहे ऐं हूअं बि सचल ॻोठ में जेकी अदबी इल्मी तक़रीबूं थींदियूं आहिनि उन्हनि में पंहिंजो सुठो किरदारु अदा कंदो आहे। सच सोशल वेलफेयर हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन बि आहे, उन जो पाण रूह रवां बि आहे। असांजो त जानी भाउ आहे। सो भलीकार चऊं था अब्दुल वहाब सूमरे साहिब खे। साईं कीअं आहियो? अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ख़ुशि आहियो? मज़े में? अल्हम्दुलिल्लाह साईं, ज़बरदस्त। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो।
सुठा कलाम बि ॿुधंदासीं अॼु। बिल्कुलु ऐं जी। असां ॾाढा बहितरीन सिंगर बि मौजूदु आहिनि, ॿ नौजवान ॾाढा प्यारा सिंगर आहिनि जिन जो मां तारीफ़ कराईंदी हलां, हुबदार सखीराणी ऐं एहसन सखीराणी। एहसन सखीराणी जी बिल्कुलु असां वटि मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो बहितरीनु आवाज़ तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु हमेशह अदाजन गॾु हूंदा आहिनि ऐं उहे म्यूज़िक ते हा पूरो जेको आहे पंहिंजो म्यूज़िक जेका आहे असांखे उहो एंटरटेन करण जे लाइ उहो बार बार विच में ॻाल्हाइण में विच में म्यूज़िक लॻाए छॾींदा आहिनि। सो इहो हिननि जो कमाल आहे। म्यूज़िक जे विच में अॼु बि हुनजा ॾाढा सुहिणा बार पीस ॿुधंदासीं। हा बिल्कुलु साईं मलिकार तव्हांखे एहसन साईं उबदार साईं लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। हाणे महिल साई वठो त मां चांहि पीआं। हा बिल्कुलु ऐं तव्हां बि चांहि यकीनन पीअंदा हूंदो छो जो सुबुह जो टाइम आहे, तव्हां बि चांहि पी वठो, असां बि पी वठो, तेसि ताईं हिकु नंढे ब्रेक था वठूं। सो कहिड़ा न वञो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार, वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। नंढी साई खां पोइ तव्हांखे हिकु भेरो वरी असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। मौज़ महिमान असांजे प्रोग्राम जे विच में आहिनि ऐं अॼु असां सां कचहरी बि कंदा। सभ खां पहिरियां त मां चवां थो त सैरिश तव्हां प्रोग्राम जो आगाज़ कयो ऐं सदा साहब खां या बी साहब खां कुझु पुछा कयो त मां चांहि जा 2-3 सिप हणी वठां। त मुंहिंजी दिलि चए थी तव्हां स्टार्ट वठो, ॾाढो सुहिणो कंदा आहियो तव्हां। चलो ठीकु आहे, अॼु मां स्टार्ट वठां थी पई ऐं बिल्कुलु तव्हां चांहि आराम सां पी वठो। सो मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त ताज फिरोज़ साहब सां तव्हांजा कीअं वक़्तु गुज़रियो, तव्हां उन्हनि सां जेको तव्हांजो वक़्तु गुज़रियो उन्हनि सां, त उन्हनि में कोई अहिड़ियूं यादगार पल हूंदा आहिनि जेके तव्हां उन्हनि खे यादि कंदा हुजो, उहे असां सां गॾु शेयर कयो। ताज साईं सां तमामु वॾो मुहबत जो रिश्तो हुयो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे जो उनजी ज़िंदगी जा जेके आख़िरी पल आहिनि उन में आऊं ऐं साईं मुख़्तियार साईं बिल्कुलु बिल्कुलु गॾु हुयासीं। 1 जून ते साईं जन जी सालगिरह हूंदी आहे, उन ॾींहं ते असां उते मौजूदु हुयासीं ऐं उन में हुन जहिड़ी मुहबत सां असांखे नवाज़ियो। हिकु कुर्सी आऊं परे वेठो हुयुसि उन्हनि सां, त कंहिंखे चई त बाबा तव्हां हटो ऐं हिन खे मूंसां गॾु विहारियो ऐं मुंहिंजे हथ में अॼु उहे तस्वीरूं महफ़ूज़ आहिनि। हथ में हथु रखी करे चई यार जेका ज़िंदगी हुई ॾाढी बहितरीनु गुज़ारीसूं ऐं ज़िंदगी में जेके कम हुया सॼा कंप्लीट करे छॾियासीं। अमेरिका में सेटल आहे हुनजी फैमिली, त हुनजी शादी वग़ैरह सभु करे छॾी आहे, ॾाॾा बि थी विया आहियूं, नाना बि थी विया आहियूं ऐं हाणे असां बिल्कुलु आज़ादु आहियूं। हाणे सिर्फ़ु कबो त बसि दोस्तनि सां कचहरियूं कबियूं ऐं मुहबतूं कबियूं। ऐं यकीन पुछो त हुनजे चहिरे ते हिकिड़े एॾो वॾो ख़ुदि एतमादी वारो हिकु मंज़र हुयो जो मूंखे ईअं पियो महसूसु थियो ॼण ही पंहिंजी ज़िंदगी में हिन खे को पछताव कोन्हे, उहो पंहिंजे पर में हिकु बिल्कुलु कंप्लीट ज़िंदगी गुज़ारे ऐं अॻिते वधनि पिया। पर असांखे उन टाइम इहो अंदाज़ो कोन हो त ठीकु 3 ॾींहंनि खां पोइ हू असां खां विछड़ी वेंदा। बहरहाल असां पंहिंजे पाण खे साबागो था सम्झूं त साईं मुख़्तियार साईं ऐं बिल्कुलु उन जीअं अलाह खे प्यारा थिया त उन टाइम असां उन सां गॾु हुयासीं ऐं उनजे सॼे रस्मनि में असां शिरकत कई ऐं अहिड़े नमूने सां उनजूं जेके यादगिरियूं आहिनि ऐं उन्हनि सां असां सलाहियल आहियूं। जीअं तव्हां सोजरो जी ॻाल्हि कई त असां उन सोजरे खे वरी हिकु दफ़ो ॿीहर ताज लिटरेरी अकेडमी जेका आहे उन प्लेटफॉर्म तां वरी आणण बि चाहियूं था। हूअं बि ताज साहिबु मां जॾहिं हुन सां कचहरी पे कई, इंटरव्यू जॾहिं कयो त मौत जो बि ख़ौफ़ न रखंदो हुयो, विछड़ण जो ख़ौफ़ न रखंदो हुयो। बिल्कुलु सही। हिकिड़े बार ईअं चई यार हाणे भला असां वञूं, मूं चयो साईं अलाह साईं तव्हांखे हयाती ॾे, ईअं त न चओ। चई ईअं भला मरूं भला, हाणे एतिरो अरसो थियो 80 सालनि जो थियो, अञा हिते छा कंदुमि। उहो खिली करे ॿुधाई, हालांकि जेका ॾुख वारी आहे कैफ़ियत हुई, ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुई, मरण वारी ॻाल्हि ते ॾुख थींदो आहे न माण्हूअ खे, पर हुन खुली करे चई भला हाणे जान छॾियो, एॾो अरसो 80 साल थी विया। बहरहाल उन्हनि खे अंदाज़ो हुयो त मां एतिरो कमु करे चुको आहियां जो अमर आहियां सरज़मीन सिंध में, मूंखे हमेशह यादि रखियो वेंदो। उनजा अहिड़ा कम जेके बि अदबी हवाले सां कम हुआ उनखे को विसारे नथो सघे। ऐं साईं ताज बलोच साहब हमेशह जिस्मानी तौर असां खां अलॻि आहिनि पर हू असां सां गॾु आहिनि ऐं इनशाअल्लाह अज़ीम हिन टही दौरान बल्कि अॻिते जेतिरो वक़्तु आहे इनशाअल्लाह हू ज़िंदा आहे, ताबिंदा रहंदा ऐं उनजा जेके चवणियूं आहिनि उनजो जेको कमु आहे उहो असांजे लाइ मशले राह। बल्कि जेके शागिर्द उन पंहिंजा हिते छॾिया आहिनि
या जिन खे सेखारियो आहे त उहे सदाईं यादि रखंदा हूंदा। से यादि छा, उहे त बाक़ाइदा वारिस बणिया वेठा आहिनि। ख़ासि तौर ते मां पंहिंजे दोस्त डॉक्टर शेर मेहराणी जो ज़िक्र कंदुसि। ग़ालिबन तव्हांजे इंटरव्यू में बि उन चयो हो त हीउ मुंहिंजो अदबी लिहाज़ सां वारिस आहे। त पुछा कई हुई त तव्हांजे वए खां पोइ तव्हां जूं ॻाल्हियूं कंहिंखां पुछूं जी त ताज चई मूंखे जेकॾहिं ॾिसणु चाहियो त शेर मेहराणी ताज बलोच तव्हांखे उते मिलंदो। ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हुनजे जेको पुटु उनखां जॾहिं असां हुनजे तॾे ते मालूम कयोसीं त हुन असांखे जेका मतिलबु आहे ताज बलोच साहिबु इज़त ॾींदा हुआ, उन साॻी ॻाल्हि जो मुज़ाहिरो उनजी औलाद बि कयो ऐं उन्हनि चयो त आउं त ठीकु आहे, हिन जो पुटु ज़रूरु आहियां, मुंहिंजो हुन सां रत जो रिश्तो ज़रूरु आहे, पर हिन जा वारिस इहे वेठा अथव। ख़ासि तौर ते डॉक्टर शेर मेहराणी नालो हिकिड़ो करे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हुनजा जेके बि या फेसबुक ते या जेके बि अकाउंट्स वग़ैरह उन सभ जूं कीज़ वग़ैरह बि उनखे ॾेई छॾियूं त बाबा हुन जहिड़े नमूने सां अदबी हिकिड़ो कमु जारी रखियो, तव्हां हिकु दफ़ो ॿीहर तव्हां ई जारी रखो। इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त साईं जन पाण त कमाल हुया, पर उनजी औलाद बि पंहिंजे पर में जेके उनजा शागिर्द हुया, उनजा जेके घण घुरिया उन्हनि सां निभाइण जो हिकिड़ो पंहिंजो सिलसिलो जारी रखियो। मुख़्तार साहिबु तव्हां छा चवंदव, ख़ासि तौर ते ताज साहिब तव्हां जूं मुलाक़ातूं रहियूं आहिनि, कचहरियूं आहिनि, कीअं ॾिठो तव्हां ताज बलोच साहिबु? यकीनन सिंध जो हिकिड़ो वॾो असासो हुयो माशाअल्लाह। उन सिंधी अदब जे 2 सदियुनि ते मुहित माना हिकिड़ो कमु ॾिठो बि, कमु कयो बि ऐं कमु तयारु बि कयो। हाणे उन जूं ज़िंदगी जे शख़्सियतनि जा जेको आहे तमामु घणा पहलू आहिनि। सभ खां पहिरीं मुंहिंजे ख़्याल में इन सभिनी शयुनि खे ॻाल्हाइण खां पहिरीं अव्हांखे जस्ट हुजां त तव्हां जेको हुनजो ॿियो हक़ु हुयो या राइट हुयो सिंध टी वी वारनि जेको आहे उनखे यादि करे हिकिड़ो तमामु बहितरीनु क़दम खयो आहे। ही डिज़र्व्स, छाकाणि त हुनजूं तमामु घणियूं ख़िदमतूं, जीअं मूं अर्ज़ु कयो त 2 सदियूं हुयूं, उहो 20 सदीअ में बि माशाअल्लाह तमामु वॾे तम तराक सां, तमामु वॾे दाबे सां जेको आहे अदब जी ख़िदमत कई, ॿोली जी ख़िदमत कई। अहिड़े अंदाज़ में हुननि जेको आहे 21वीं सदी में पेर दाख़िल कयो ऐं इन 21वीं सदी जे 2 ॾहाकनि ते बिल्कुलु मुश्तमिल हुन तमामु घणी ख़िदमत कई। ताज बलोच जो वॾो कमाल इहो हो त हू जेको आहे जीअं मूं संगम लफ़्ज़ चयो, मिलाप हुयो, त हू जेका हुनजा जेके पुराणा जिन खे असां न ॾिठो, तव्हां न ॾिठो, इवन असांजे जेको आहे कंहिं ईंदड़ नसल जेके हाणे हिन ॾहाके में ॼावा उन्हनि को न ॾिठो, उन्हनि जो तमामु घणो सरमायो, अदबी सरमायो, ॻाल्हियूं जॾहिं कचहरियूं कंदो हुओ, जॾहिं लिखंदो हुयो त उहा खणी करे असां ताईं मुंतक़िल कई। ऐं वरी जेको जदीद दौर जो जेको अदीब हो, शाइर हुयो, उनखे बि जेको आहे खणी करे पाण वटि समाई, त उहो हिकिड़ो मिलाप हुयो। माना 21वीं सदी ऐं 20वीं सदीअ जे अदबी तमामु तहरीकुनि खे, अदबी जेके रुझान आहे, रुझाननि खे हुन गॾाए करे नौजवान नसलनि ताईं पहुचायो। इहो हुनजो वॾो कमाल हो। हुनजी अगरि शख़्सियत खे तव्हां ॾिसो त उहो हिकु वक़्त ते शाइर बि हुयो, हिकिड़ो सुठो लेखक बि हुयो, हिकिड़ो नक़ाद बि हुयो, ऐं उनखां अलावा जेका हुनजी वॾी ख़ूबी हुई उहा हुई एडिटिंग। सही, एडिटिंग जेका हुन सोजरे रिसाले में कई त हुन इन मंझि जीअं सवेर कंहिं दोस्त ॻाल्हि कई त हू जेको नओं लेखक हो, शायदि तव्हां ई ॻाल्हि कई, जेको नओं लेखक हूंदो उन नए लेखक खे पॉलिश करणु, उनजे ख़ामियुनि ऐं ख़ूबियुनि खे जेको आहे छंड छाण करे उनखे कटे साफ़ सुथरो पेश करे तव्हांजो जीअं माना दुनिया जे अंदरि पेश कयो। उन में तमामु घणा वॾा नाला हुआ, केतिरा ई कहाणीकार हुआ, केतिरा ई शाइर हुआ, केतिरा ई नावल निगार हुआ। उन्हनि सभिनी माण्हुनि खे हुन सोजरे मंझि आंदो त हुनखे एडिटिंग जो हिकिड़ो वॾो कमाल हूंदो। ऐं सम्झां थो त जॾहिं मूंसां कचहरियूं थींदियूं, इवन जेको आहे सो असांजा तमामु घणा ऐं वॾा नाला जेकॾहिं खणा, मिसाल तौर ते मैडम जीअं मुंघाणी जेको आहे, या डॉक्टर शेर थी वियो, साईं AB लाशारी थी वियो, रसूल मेमून थी वियो, ऐं उनखां अलावा तव्हां पाण वेठा हो, घणा नाला हुआ। इवन शाइरीअ जे अंदरि बि हुन माण्हूअ मंझि इहा क्वालिटी हूंदी त कंहिंजी शाइरीअ मंझि बंद खे, कंहिंखे काफ़े खे, कंहिंखे तरनम खे कीअं बहितरु करिणो आहे, त उहो हुनजो एडिटिंग जो हिकिड़ो कमाल हो। ऐं उन सोजरे रिसाले, तव्हां बिल्कुलु सही चयो त सोजरे रिसाले जे ज़रिए हू घर घर ताईं पहुतो। अच्छा, सोजरे मंझि हुनजो जेको अदब जो जेको रुझान हुयो या जेको अदब इंट्रोड्यूस करणु पियो चाहे, रुजत परस्ती जे ख़िलाफ़ हुयो। हू मॉडर्न अदीब हुयो, हू तरक़ी पसंदि अदीब हुयो। त उन जा झलकियूं असांखे हुनजे उन मैगज़ीन में उन मंझि नज़र आयूं। जीअं टच मीनार जॾहिं हू पाण लिखंदो हुयो, एडिटोरियल लिखंदो हुयो, त उहो दुनिया जे अदब ते ख़ाली कोन हूंदो, पर दुनिया जे मौजूदा रुझाननि खे, मौजूदा पॉलिसियुनि खे, उन मंझि जेको आहे सो तव्हांजो ओलह जो अदब हुजे, पंहिंजे ओभर जो अदब हुजे, ऐं उन सां गॾु उन मंझि सियासत जे बि मेलाप खे रखंदो। त हुनजो महवर जेको हुयो, उन महवर खे साम्हूं रखी करे उहो टच मीनार ते
तमामु वॾा इश्यूज़ जेको आहे टच कंदो सही, सही। जेके आम तौर ते माण्हू तमामु घणो ऐं जेको सिट आहे avoid पढ़ण कंदा जहिड़ी हुया। सिट पढ़ण जहिड़ी वाह वाह साॻे तरीक़े सां तव्हां ॾिसो त हू नक़ाद हुयो माना हीअ त एडिटिंग जो पासो तव्हांखे ॿुधायो हुन वॾा अदीब पैदा कया हुन वॾनि अदीबनि जी पॉलिश कई हुन रहनुमाई कई हींअर असांखे घटि था अहिड़ा माण्हू नज़र सही, अचनि सही। मैगज़ीन जेके निकिरनि था हुनमें को भलो एडिटर कोन्हे जो तव्हांखे ॿुधाए रस्तो ॾे सही, सही। हिन ग़ैर मयारी हा, अदब ग़ैर छपिजे थो, सही। त एडिटिंग जो हिकिड़ो फुक़दान थी वियो सही। उहो तमामु वॾो इन एडिटिंग में माहिर हुयो ऐं उन खां पोइ वरी तव्हांजो ॿियो पहलू हुयो नक़ाद जी हैसियत त नक़ाद जी हैसियत में तव्हां ॾिसो त हू नक़ाद न सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती ज़िंदगी में ऐं दोस्तीअ में ऐं अदब में हुनजो मयार सेम हुयो हू खरो नक़ाद हुयो हू रख रखाव वारो कोन हुयो सही, सही। हुनखे जेका शइ हाणे इन में असां हुन सां इहो करे सघूं पिया हुन सां इख़्तिलाफ़ थी सघियो पियो हुन सां इख़्तिलाफ़ हर माण्हू खे करे पियो पर हू जेको सम्झंदो हुयो त हीअ शइ अदब जे मुताबिक़ हिन में ही ख़ामियूं आहिनि हिन में एवेल्यूएशन करे हुनखे एवेल्यूट कंदो चवंदो हिन जी जेको आहे वज़न हेतिरो आहे हू ॿुधाईंदो त हिकिड़ी शइ तव्हां लिखी या पब्लिक में पेश करण जहिड़ी आहे या न आहे वाह 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 आउट राइटली तव्हांखे ॿुधाईंदो त खणो ही वञी फिटी करे हिनखे ख़बरदार जो तव्हांखे अख़बार में पब्लिश कयो मैगज़ीन में माण्हुनि जे साम्हूं पेश कनि माना पंहिंजो पाण खे ज़ाया कनि त उहो जेको ख़राबपन हूंदो हुनजो उहो अदब मंझि बि हूंदो ज़ाती ज़िंदगी में बि हूंदो तव्हां बिल्कुलु सही चयो ऐं ॿुधायां थो त हू माण्हुनि खे इवन शख़्सियतनि ते जॾहिं ॻाल्हाईंदो त उन शख़्सियतनि ते असां हालांकि हुनखे सम्झाईंदा हुआसीं साईं ॾिसो तव्हां अदबी मयार खे ऐं शख़्सियतनि खे न मिलायो दुनिया जे अंदरि जेको आहे सही, सही। तव्हां कंहिंजे अदबी पारे खे ॾिसो फन सही। पारे खे ॾिसो सही। शख़्सियत ते न ॻाल्हायो पर हू इन जे मुखालिफ़ हूंदो चवंदो न अदीब खे शख़्सियत जेकॾहिं लिखणी परखिणो असर थो पए सही अदीब खे जेकॾहिं परखिणो आहे त हुनजे अदबी फन पारे सां गॾु हुनजी शख़्सियत खे बि परखियो सही सही उहो असांजा दोस्त सभु गॾु हूंदा हुआसीं तमामु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो असांखे तमामु घणनि शाइरनि जे मुतलिक़ ॿुधाईंदो घणनि अदीबनि जे मुतलिक़ ॿुधाईंदो ऐं बरमला ॿुधाईंदो सही अहिड़े ई तरीक़े सां जॾहिं पंहिंजी ज़ाती ज़िंदगी चईंदो त पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जी बि कमज़ोरनि खे बयानु कंदो सही सही हू चवंदो हुयो चवंदो हो त मुंहिंजी शख़्सियत मंझि ही ख़ामियूं आहिनि ऐं ही ख़ूबियूं आहिनि ऐं उन्हनि ख़ामियुनि खे ॿुधाईंदो हुयो ऐं असां सभु दोस्त ॿुधाईंदा आहिनि गुज़ारे वियासीं हुनखे जन्नत में करे तंहिंजे करे हुनजी पंहिंजी ज़ाती जेका ज़िंदगी आहे जेको पाण बि बयानु कंदो सही। उन्हनि खे असां बयानु कोन था कयूं सही। पर ओवरऑल जेकॾहिं असां तव्हां ॿुधाया त इहो जेको नक़ाद जी हैसियत मंझि जेको हू लिखंदो हुयो ॻाल्हाईंदो हुयो ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़िंदगी जे आख़िरी से 5-6 साल पहिरीं सिंधी अदब जो जदीद तज़ियो उहो हुन किताबु लिखियो सही ऐं उहो किताबु वाक़ई तमामु वॾो मयारी किताबु आहे सही। सिंधी अदब में हूअं बि तनक़ीद निगारी तमामु घणी खोट आहे पर हिन जेका उहा तनक़ीद निगारी कई आहे ऐं जंहिं जदीद जेके तनक़ीद जा मयार आहिनि हिन ते पाण ॻाल्हायूं था मुख़्तार साईं तनक़ीद निगारी हुनजी कीअं रही माशाल्लाह तव्हां वटि ॻाल्हियुनि जा ॻूठ आहिनि जेको ताज साहिब सां तव्हां बि रहिया आहियो कचहरी अञा पंहिंजी ज़बरदस्त रहंदी 2 कलाक पिया आहिनि सो वाह सुमरू साहिबु तव्हां बि ताज साहिब सां मोहबतुनि जो हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो ऐं माशाल्लाह ताज साहिबु तव्हांजी त हर महफ़िल में ईअं खणी चऊं त शामिलु हूंदो ई हूंदो एतिरी हुजत एतिरी मोहबत तव्हांजी ॿिए कंहिं सां न रही मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं त सिंध टीवी जे सथ खे मुबारकबाद पेश थी कजे जो सदाईं असांजे सिंध जे ॾहाणनि खे यादि कंदा आहियूं बल्कि जीअं टियों ॾींहुं तव्हां जलाल चांडे खे यादि कयो सही या हुनखां ज़ुल्फ़कार सियाल जी सालगिरह महिल उनखे तव्हां यादि कयो सही ऐं अॼु जो जेको प्रोग्राम तव्हां ताज बलोच जो रखियो सो तमामु तव्हांखे जस हुजे ताज बलोच साहिब जी जेका मूंसां वेझिराब थी ऐं मां ख़ुशनसीब आहियां जो मूंखे उहो अदबी एदी सघंदो अदबी ईदी यार नालो भलो रखी वियो इहो मां ख़ुशनसीब आहियां जो जॾहिं बि ॾिसंदो ऐं चवंदो खिली तव्हांजी ॻाल्हि में टहक ॾेई खिलंदो त असां ॾिसो न एडी साहिब जो जेको कमु हूंदो लाश खणणु हूंदो आहे ईअं त न आहे अदबी लाश साईं जी जेका सालगिरह जेका मल्हाई सी 1 जून ते मूवी मल्हाई हुई ऐं उहा असां सच सोशल वेलफेयर जी ऑफिस में रखीसीं अच्छा त शाम जो थियो अची सुम्हियो ला पटे छॾे असांजा अॾी केॾां ईंदासीं सचल ॻोठ में ऐं गर्मी जी मौसम लॻी पिया तव्हां हीअं इहो प्रोग्राम जेको आहे मुख़्तियार जो रखो उते हवा बि लॻंदी शाम जो टाइम बि हूंदो मुख़्तियार साहिब वटि मुख़्तियार साहिब सही उते ई कचई कंदासीं हा ठीकु आहे साईं जीअं गाॾी मां लथो त हुनखे मां ई जेको वठण जे लाइ बसि त मूंसां हितां न अचो हिन पासे अचो चई सुम्हियो जान में ताक़त आहे ईअं पोइ कोन थियो आहे जो मां थो वठी चल मुंहिंजी माउ खे ईअं जवान आहे वाह वाह
त मूं चयो बाबा तव्हांजी तबियत से बाबा बाबा खे सभु सॾींदासीं माल बाबा चवंदो साईं मुख्तार साहिब बि या डॉक्टर शेख बि सभु बाबा बाबा खे सॾींदासीं जी सुमार डॉक्टर साहिब चवनि था त तबियतूं सही न आहे पर डॉक्टर जो छॾियूं बसि अचे त वेही ऐं उहा जेका 27 मिंट जेका हुन ॻाल्हायो आहे जेको उहो मुख्तार ते त ॻाल्हाई पर सभिनी दोस्तनि ते ॻाल्हाई अच्छा जीअं तव्हांजी सलाम जेको तव्हां प्रोग्राम इंटरव्यू कलाकेतर कयो नालो में वरितई ऐं ज़िया जो नालो वरितई सही। कदीर जो नालो वरितई सजा सही जो नालो सही। वरितई उन में बि उन्हनि अदीबनि खे यादि कयो अथसि सही सही ऐं जॾहिं तव्हां वीडियो ॾिसंदो त यकीन कयो हुन जा लुक जेके अखियुनि जा वही आहिनि बिल्कुलु वही आहिनि रोईंदो अथसि रोई रोई न बिल्कुलु बिल्कुलु रोईंदो अखियुनि जा लुक वही बाक़ी आहिनि न पियो ॻाल्हाए सघे न वरी पियो ॻाल्हाए सघे औलाद हुजाए हुनजी हयाती तॾहिं हुई या छा बहरहाल पहिरीं तारीख़ ऐं 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं सुबुह जे टाइम ते वफ़ात ॿुधोसीं यकीन असांखे भाईंदो ॾुख थियो 2 ॾींहं असां तॾहिं ते हुआसीं ऐं जेका वॾी ॻाल्हि आहे त मुख्तार साहिबु जेका हुन क़बर जी खोटाई जो ॿियो थियो सॼो बंदोबस्तु मुख्तार साहिबु कयो सही त असांखे वेझो थींदो ऐं हक़ीक़तनि में मां पाण बि चवां त यार कब्रिस्तान ते केरु वेंदो पर न जेको साईं जिन वचन कयो डॉक्टर शेख ए बी लाशाही साहिबु अञा ताईं हफ़्ते में या महीने में 2 महीने इहे 3-4 वञनि था अच्छा मां डॉक्टर शेख खे कॾहिं चवां साईं भला मूंखे छॾे ॾिनो आहे अच्छा इन विच में वेही ॿी ॻाल्हि थो ॿुधायां डॉक्टर ज़िया जी तबियत ख़राबु थी वई अच्छा मां चयो ज़िया साहिबु ताज बलोच आप सिंध टीवी ते चई वियो त मूंखे जेके ॾिसो त डॉक्टर शेख खे ॾिसिजो अदब बि ॾिसो त वहाब खे ॾिसिजो पर मुंहिंजा साथी ज़िया बि अथव सजाद बि अथव इन्हनि ॿिन्ही खे कोरोना लॻी वई डॉक्टर कदीर समेत कदीर खे मां चयां तव्हांखे ॾाढो भाईंदो आहे तव्हांखे सॾु थो करे अचो ॾाढो भाईंदो तमामु घणो भाईंदो उनखे मतिलबु जेको डॉक्टर कदीर जेको आहे ॾाढो हुनखे भाईंदो सां वॾी हुजो हूंदी ऐं जेका बि जेका गुस्सो या कावड़ जेका हुई उन कदीर ते कढंदो सही सुबुह वक़्तु ॾाढो सुठो गुज़रियो साईं जो जेको वक़्तु गुज़रियो असांजे प्रोग्राम में जेको हिकु प्रोग्राम रखियोसीं तरनम मुशारो अच्छा हाँ तरनम मुशारो अब्दुल गफ़ार तबसुम साहिब जो तरनम बि गीत ॻाईंदो आहे हाँ ताज बलोच बि गुनगुनाईंदो आहे अच्छा ऐं ज़बरदस्त उहा कैसेट जेका आहे मूवी रिकॉर्ड में आहे हाँ उन में कुझु अदीब अहिड़ा जेके लवाइनी पाता तरनम में असां कीअं थियूं हा के न पढ़ी सघंदा आहिनि न चई सघंदा आहिनि हा ताज बलोच चयो 2 सीटो 3 सीटो चई वञो गुनगुनायो छा थी वियो कुझु दोस्त फोन जो बहानो करे ॿाहिरि निकिरी विया कुझु दोस्त जेको आहे सो पाणी जे बहाने निकिरी विया डॉक्टर शेख निकिरी वियो ॿिया बि दोस्त निकिरी विया अच्छा गुसायो आहे ताज बलोच चयो बाबा छॾींदासीं कोन लाइव प्रोग्राम हले पियो ॾाढो ज़बरदस्त उहो प्रोग्राम थियो डॉक्टर साहिब पाण बि ॻायो डॉक्टर साहिब बि 2 टे ॿोल में छा कनि भला उहो असगर बाक़ी हा त कयो वञे पर ॾुखियो लॻे पियो तबसुम साहिब ऐं ताज बोलो हुन में उर्दू गज़ल साईं चयो ज़बरदस्त चई अच्छा अच्छा तमामु बहितरीनु माशाल्लाह ऐं असां सां त छा तव्हांखे ॿुधायां की उन साल खां 2 टे दफ़ा मां मल्हायूं सोशल वेलफेयर ते हूअं तबियतनि माना सादो माण्हू हूंदो ईअं सदारत एज़ाज़ी महिमान जी लालच न हूंदी हुई मुंहिंजे ख़्याल में वधीक तव्हां ॿुधाईंदो हिन बारे में त यार मां अचां थो त हाणे मूंखे हिन सीट ते विहारजो मूंखे सोफ़े ते इज़त मिले मां त जॾहिं बि ॾिठो त कॾहिं कॾहिं माना ऑडियंस में वेठो हूंदो असांजी जेका ताज बलोच सां जेका मुंहिंजी मुलाक़ात जेका कयो आहे डॉक्टर शेख कई ऐं डॉक्टर शेख सां बि मुंहिंजी मुलाक़ात उन ॾींहं में थी असांजी सच सोशल वेलफेयर साल गया हुजे ऐं हुन में सदारत अब्दुल गफ़ार तबसुम थियो वञे त अब्दुल गफ़ार तबसुम साहिब बि मथे स्टेज ते वेठो अदल सुमो बि स्टेज वेठो एजाज़ कुरैशी ऐं अब्दुल गफ़ार इहो बेदल मसू ऐं असां 5 ॼणा स्टेज ते वेठा तेसि ताईं साईं जिन अची विया साईं जिन अची विया लाज़मी नालो वॾो अदब में नालो ऐं सीनियर बि हुजे त मुंहिंजे ख़्याल बेदल मसू के लाइ एजाज़ कुरैशी साहिब हुनखे जॻह ॾिठी ताज साहिब जी जॻह ताज साहिब सही हा सदारत हुजे असांजी अब्दुल गफ़ार तबसुम साहिब जी ऐं ख़ासि महिमान साईं खे कयोसीं त अब्दुल गफ़ार तबसुम साहिब चवनि था ऐं डॉक्टर ताज बलोच साहिब पाण में ठहंदा न हुआ त मूंखे चयूं साईं ॿई पाण में ठहनि कोन था किसे खे कंप्लीट कयूं था ये छो न ठहंदा हुआ भला इहो रिगो किसो तो हुननि जो पाण साई वठूं था पोइ वरी कंटिन्यू कयूं था बिल्कुलु ॻाल्हियूं त ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि मुंहिंजी दिलि पाण नथी चए त मां का शइ चुप हुजे या तव्हां चुप कनि या इहा ॻाल्हि ॾिसी रहिजी वञे इन ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कंदासीं पर डायरेक्टर जी हा डायरेक्टर चलो चुप कयो छो जो हिकु ब्रेक जी ज़रूरु ब्रेक वठणु घुरिजे साहु पटणु घुरिजे सो हलो त हिकु ब्रेक जी तरफ़ गेॾा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध
मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुअज़्ज़ज़ महिमान सां कचहरी जेका हले पई ताज बलोच साहिब जी ज़िंदगी उनजे फ़न फ़िकुर ते पाण रोशनी पे विधीसीं। सो हाणे प्रोग्राम में तरतीब में छा हुजणु घुरिजे? बिल्कुलु ऐं कचहरी त असांजी आहे स्टार्ट ऐं उहा असां अॻिते अञा कंटिन्यू कंदासीं, पर मूं सोचियो आहे त छो न हिकिड़ो सॉन्ग थी वञे ऐं ॾाढा सुठा ऐं सुरीला फनकार असां वटि मौजूदु आहिनि, हुबदार सखीराणी ऐं एहसन सखीराणी, उन्हनि जी आवाज़ में हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम था ॿुधो। वाह वाह, त पोइ इन पासे हाणे सभई निगाह विझूं। जी प्लीज़। ध्यानु तव्हां ॾियां साईं सखीराणी साहिब, माशाल्लाह बिस्मिल्लाह। हाज़िर साईं। तमाम बेहतरीन कलाम आहे मोहतरम अब्दुल गफ़ार तबसुम साहब जिन वाह वाह पेशे नज़र। वाह साईं वाह। प्यार बुखारी पल मशवरो माण्हू ॾिनो पुरज़ा 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 थी पवंदे ओ मूंखे दहकी चयो दिल मूं चयो मुश्किल प्यार बिना जानी जियां सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मच बारे सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मच बारे का सार तलबिया का सार तलबिया सारत लहबिया सोज़ में दिल साड़े मोहब्बत जाके मच बारे का सारत लहबिया का सारत लहबिया है का सारत लहबिया। पढ़ना है सारो था पढ़ना है ढूंढो था वरना
जिंदड़ीअ खे झूंझाणे जिंदड़ीअ खे झूंझाणे मोहब्बत जा के मच मारे का सार तलबिया का सार तलबिया का सार तलबिया दिल वारे अजूबे के कहीं दर्ज तोहफे के दिल वारे अजूबे के कहीं दर्ज तोहफे के अलमारी में तारे मोहब्बत के मतबारे का सार तलबिया का सार तलबिया का सार तलबिया कोयल जाकू करे तबसुम पे तोखे सारे कोयल जाकू करे तबसुम पे तोखे सारे यही शाम शफक धारे मोहब्बत जाके मच आरे का सार तलबिया का सार तलबिया है का सार तलबिया उसका सोज में दिल सारे मोहब्बत जाके मच बारे का सार तलबिया का सार तलबिया है का सार तलबिया है का सार तलबिया जबरदस्त जबरदस्त साईं ॾाढो माशाल्लाह सुठो अंदाज़ आवाज़ नौजवान असांजी सिंध जो सरमायो आहिनि ॿई उस्ताद मोहम्मद नाज़िर वाह जो निभायो टई दादू जा अथव हा साईं दादू जा आर्टिस्ट सुठा हूंदा हा, त उहो आहिनि दिलि जवान चवंदी बि आहे। आहिनि सुरीला बि आहिनि हा 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 इन करे उहो मिलाप सुठो रहंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु वरी नए फनकार खे मूं जहिड़े फनकार खे त खणी हलणो पवंदो आहे न तव्हां में माशाल्लाह ॾिसो हिकिड़ो कुदरती टैलेंट हूंदो आहे उहो त आहे तव्हां में, हिन में कोई शक न आहे ईअं असां माना ईअं कमु न तव्हां सही आहियो छो जो कंप्यूटर माना ॾाढो सुठो ॻायूं ऐं तबस्सुम साहब जी शाइरी त वरी पंहिंजो वटि पाण दिलि वारे अजूबे खे कंहिं ईद जे तोहफ़े खे अलमाड़ी में टारे मोहबत जा मच बारे का सार त लेवी आहे सो मोहबत जो किथे ॿिज पोखियो आहे तव्हां जो प्यार जी का पोख आहे त उन सार लहो वण जेकॾहिं को पोखियूं था त उन सार नथा लहूं त उहो वण सड़ी वेंदो आहे माना पाणी उनखे ॾींदो रहे माण्हू त पोइ उहो वण वधी साओ सुठो ऐं अॻिते छांव ॾींदो असांखे सो बहरहाल अहिड़ी कैफ़ियत हुई सो ताज बुलट साहिब जी सार पिया आहे अॼु ऐं ताज बुलट साहिब जी ज़िंदगी कीअं गुज़री इन वाले सां बि कचहरी कयूं था कुझु ॿिया मौज़ू बि विच में असां डिस्कस कंदासीं पर वाब साहिब जा जेका ॻाल्हि छॾी हुई अध में
उनखे थोरो कंप्लीट करे पोइ अॻिते वधूं तव्हांजो छा ख़्यालु आहे? बिल्कुलु बिल्कुलु वार साहब यादि अथव न त कहिड़ी जी, ॻाल्हि जी, मूंखे जी। यादि आहे उन सां तव्हांजी हाफ़्ज़े जी ख़बर पइजी वेंदी माण्हू चवंदा झूनो थी वियो आहे सो ताज साहब बि महफ़िल में का ॻाल्हि हुई हा ताज बलोच साहब बि अची वियो हा ऐं सभु स्टेज ते वेही वियासीं प्रोग्राम हले पियो त पोइ महिमान अची वियो हुन लाइ इंतज़ारु पियो कयो हेठि लही वियो त कंहिं दोस्त चयो ताज बलोच चई अब्दुल गफ़ार तबसुम पाण में ठहंदा कोन पोइ तव्हां ॿिन्ही खे दावत कीअं ॾींदी सही इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था पर याकूब समय साहिब जो फ़ोन अची वियो आहे जी जी हाणे याकूब समो साहिब ताजल जी, जो जी, भाउ आहे तव्हां सां गॾु हूंदो आहे सो याकूब समय साहिब जी मौजूदगी असांजे प्रोग्राम इहा बि सुठी ॻाल्हि आहे बिल्कुलु। माना फ़ोन ज़रिए हा ऐं फ़ोन बि अधु मुलाक़ात आहे न ज़रे घटि बिल्कुलु। सो याकूब साईं अस्सलाम वालेकुम हेलो साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सरकार ॾाढो दिलि खे फरत पई मिले वाह वाह प्रोग्राम वाह पिया ॾिसूं माशाअल्लाह ऐं माशाअल्लाह माण्हुनि जी सुठनि ऐं बि साहब खे बि घुरायो अथव तमामु सुहिणा माण्हू वेठा आहिनि ऐं मां चयो सलाम करे छॾियां साईं सुबुह जो वाह। सलाम साईं ॿियो सुबुह ॿियो सभु ख़ैरु आहे साईं बिल्कुलु ठीकु ठाक आहे ऐं सभु अमुन आहे प्रोग्राम तव्हां ॾिसो पिया त ताज बलोच साहिब जी अॼु यादि अची वई पहिरीं वरसी आहे प्रोग्राम हुनजे हवाले सां कयूं था तव्हां सां मोहबतूं इज़तूं रहियूं आहिनि हुन जूं कुझु चवणु चाहींदो इंशाअल्लाह मुलाक़ातूं थींदियूं बसि मां बसि दिलि सच खाधी मां अॼु सलाम कयां हलो ठीकु आहे साईं तव्हां सलाम बि रखींदो साईं तकलीफ़ माफ़ न न साईं को मसइलो न हा ओके साईं नंढड़ी साईं जो वक़्तु थियो आहे अच्छा ठीकु वाह आहे साहब जी ॻाल्हायां तो साईं साईं जो वक़्तु थिए थो सो नंढड़ी साईं वठूं था जी बिल्कुलु नंढड़ी साई जो वक़्तु थी चुको आहे ऐं ॻाल्हियुनि खे ईअं ई कंटिन्यू कंदा हलंदासीं सो खेॾा नवनि जो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद लख थोरा तव्हां सां जुड़ियल आहियो ॻंढियल आहियो प्रोग्राम ॾिसो पिया सो मां चाहियां थो त अब्दुल वहाब सुमरे साहिब सां कचहरी कंटिन्यू कयूं पर थोरी देरि पहिरियां हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई असांजे ए बी राशाई साहिब चई त हिकिड़े ख़ासि प्रोग्राम जी किथे मीटिंग रखणी हुई पोइ जिते बि रखूं पिया त उहो दुकान ई बंदि पियो थी वञे जिते रखूं पिया उते का शइ थी पई वञे हाणे वहाब साहिब जी ॻाल्हि कंटिन्यू कंदुमि वरी ब्रेक थी वेंदो इन करे मां कंटिन्यू नथो कयां तव्हां कुझु चवणु चाहींदो जी बिल्कुलु मां बि इहो ई चवणु चाहींदमि असांजे प्रोग्राम में तव्हां बि जॉइन करणु चाहियो था पिया या कोई बि सवाल या कोई बि अहिड़ी शाइरी जेका तव्हां असांखे ॿुधाइणु चाहियो सो असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल करे सघो था ऐं असां सां गॾु तव्हां मूंसां गॾु बि तव्हां बि सवाल करे सघो था पिया सही 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 असां त सवाल कयूं था पिया जवाब वठूं था पिया सो हाणे वाह सां मथां ॾुख करे आहे बि मुंहिंजे पाड़े जो चवंदो यार प्रोग्राम में मूंखां कंटिन्यू छो न पुछाए कई अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे जेका आहे बि जहिड़े ई ॻाल्हि आहे ईअं जहिड़े ई ॻाल्हि चाचा याकूब जी बि महिरबानी जो प्रोग्राम यादि कई ऐं चाचो याकूब जेको ताजल बेवसी जो नंढो भाउ आहे सो उन यादि कयो उहो बि असां प्रोग्राम में गॾु हूंदो आहे ॾिठई त लाज़मी हुनजी दिलि सट खाधी सो हुनजी महिरबानी ॻाल्हि पई थी ताज बलोच साहिब जी त प्रोग्राम जॾहिं मां हेठि लही त ताज बलोच चई हुनजी ॻाल्हि थी अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जी त पाण में ठहियल कोन्हनि छा त नाज़ आहे इहो वॾो सो मूंखे पाण ख़बर न पई त अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब इहो चयो त सदात जेका आहे सा ताज बलोच कंदो ताज बलोच कंदो पाण चई वाह वाह ठहियल बि न हुया ठहियल बि न हुआ हा त मां इन ॻाल्हि में हैरान रहियो त हेठि लही वियुसि त पिंडाल में इहा ॻाल्हि हुई त ताज बलोच पाण में ठहणु कोन था ऐं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब हुजे त सदात जेका आहे ताज बलोच अच्छा तव्हां रखी कंहिंजी हुई पहिरियां अब्दुल गफ़ार तबस्सुम जी अच्छा हुन असल में साईं खे ताज बलोच खे जेको वठी आयो असां वटि उहो पहिरियों दफ़ो ई असांजी मुलाक़ात जेका ताज बलोच सां थी उहा 600 वेल्फेयर सालगिरह थी अच्छा अच्छा उन ते साईं डॉक्टर शेख साहिब हिन खे वठी आयो सही हाणे वठी आयो त लाज़मी सीनियर असांजे लाइ एज़ाज़ थी वियो न प्रोग्राम अचनि ऐं वरी जेकॾहिं अब्दुल गफ़ार तबस्सुम जी महिरबानी जो हुन चई सदात मूंखां न कराइजां ऐं ताज बलोच खां कराइजां माना दिलि जो भलो माण्हू त इहो एज़ाज़ असांखे मिलियो हाणे इहा तबस्सुम साहिब जेको ज़िक्र इहो थो तबस्सुम साहिब करे मूंखे इहा सम्झ में न आहे त पिंडाल में ॻाल्हि इहा थी पोइ जॾहिं प्रोग्राम ख़तमु थियो त मां डॉक्टर शेख खां पुछियो मां चयो डॉक्टर साहिब हीअ भला कहिड़ी माजरा आहे छा अदब जी संगत खे तूं सम्झंदे कॾहिं बि न इन ॾे छॾे ॾे इहे दोस्त हिक ॿिए खे नथा अचनि पंहिंजी ॻाल्हि आहे पर तव्हां सदा जेका असां ताज बलोच खां कराई
इहो तव्हांखे कंहिं चयो? मां चयो अब्दुल गफ़ार तबस्सुम। वाह वाह। जी माना इन मां तूं सम्झे त पाण में ठहियल आहिनि, पाण में ॻाल्हाइनि था, पाण में ॿोलाइनि था, ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अदब हिक ॿिए खां पुछंदा आहिनि त सदात कंहिंजी आहे, ख़ासि महिमान कंहिंजो आहे। पर मुंहिंजे प्रोग्राम में मां वॾो ख़ुशनसीबु आहियां त शमशलेदी जॾहिं ईंदो त हिक ॿिए खां कोन पुछंदा, ताज बलोच ईंदो त इहो कोन पुछंदो तव्हां वरी ॻाल्हायूं त साईं सदात कंहिंजी आहे। हाणे जेकॾहिं हुनखे ख़बर बि हुई त अब्दुल गफ़ार तबस्सुम ई सदात आहे, छो कार्ड में उन नालो लिखलो, ऐं डॉक्टर शेब बि हुनखे चयो त सदात उनजी आहे, ऐं उहो प्रोग्राम में अचे बि थो, ऐं जॾहिं हुनखे ख़बर आहे त गफ़ार तबस्सुम ई सदात, मां छो वञा? सही सही। और हुनखे इहा बि ख़बर न की सदात मुंहिंजी कंदे अदब बि दोस्त जेके पाण में सभु हिकु आहिनि, अलाह कंदो हिकु हूंदा। सही सही। पर उन में तक़ीर जेका साईं कई प्रोग्राम जे हवाले सां या मिलण जो, जीअं तव्हां ॻाल्हि कई त तमामु मिलण जो अदब में जेको मूं ताज बलोच खे ॾिठो त पवे खां ईंदो त चश्मो बशमो लॻल हूंदो, सवाइ हूंदो स्टाइलिश माना आख़िरी चश्मो बशमो लॻाए और सुम्हिया कुझु मज़े में या तव्हां ॿिए खे ॾिठई त खिली मिलंदो सचो ऐं खयो। इन लाइ थो चए त जेकॾहिं अदब में हिकु सिट या ॿ सिटूं को शाइर लिखे थो, उन में ग़लती आहे त उहो सम्झाए थो, पर मां थो सम्झां जेको उस्ताद दड़का थो ॾे न उन खां भलो उस्ताद ॿियो कोन आहे। सही सही सही। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं एबी साहब, मां तव्हां खां सवालु हिकिड़ो पुछंदसि, सो इहो आहे त ताज बलोच साहब जी शाइरी में कहिड़ा मैसेजिस हुया, कहिड़ो मतिलबु उन में सबक़ु हासिलु हुयो? ॾिसो, साईं ताज बलोच साहब ज़िंदगी खे भरपूर नमूने सां बयानु कयो, पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पूरी दुनिया में जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेको अदबी क्लास हूंदो आहे उहो इलीट क्लास चइबो आहे। असांजी सोसाइटी जो अलमियो आहे जो हिते पैसे वारो माण्हू रिचेस्ट पर्सन जेको आहे अपर क्लास में लिखियो वेंदो आहे, लेकिन पूरी दुनिया में जेके अदब जे दुनिया जा दानश्वर हूंदा आहिनि उहे अपर क्लास में हूंदा आहिनि। त साईं ताज बलोच साहब बिल्कुलु उन जेका हिकिड़ी कसोटी आहे उन ते पूरा पियल था। हाणे जीअं अब्दुल वहाब ॻाल्हि पे कई त पाण में न ठहंदा हुया, त जेके अदीब या वॾा माण्हू हुजनि था उन्हनि जो को पंहिंजो को ज़ाती जहिड़ो नथो हुजे। आमतौर ते माण्हू इहो थो सम्झे थो भाई हीअ हिन ते तनक़ीद थो करे त हीअ को पाण में हिक ॿिए खे नथा वणनि, न। जेको इल्मी माहौल हूंदो आहे, जेका इल्मी दुनिया हूंदी आहे, उन में जेका का उणाही हूंदी आहे, उन ते जॾहिं को माण्हू तबसरो कंदो आहे ऐं उनखे जॾहिं सवारण जी कोशिशि कंदो आहे त उहो हिक ॿिए खे एक्सेप्ट करे वठंदा आहिनि, त उहा का ज़ाती दुश्मनी त हूंदी कोन्हे। त साईं ताज बलोच साहब हिकु अहिड़ा उस्ताद हुया जो मुख़्तलिफ़ शाइरनि जी जेका शाइरी आहे उनखे सवारण में, माना उनखे हिकु मालहा जोड़ण में हिकिड़ो बहितरीनु किरदारु अदा कंदा हुया। हुन सोजरो में सिंधी अदब जी तमामु वॾी इहा ई ख़िदमत कई त जंहिं कंहिं माण्हू में जेकॾहिं का कमी हुई त हिकिड़े भले भत उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदा हुया, ऐं न फ़क़ति लफ़्ज़नि में सम्झाइण बल्कि उनजे रिसाले में जेका शइ छपिजी वेंदी हुई उहा उनजी एथेंटिकेशन हूंदी हुई। त मतिलबु ताज बलोच साहब शाइर सिर्फ़ु न हुया, तनक़ीदगीर निगार न हुया, बल्कि हू हिकु तमामु वॾा उस्ताद हुया ऐं उन ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ जेके डायमेंशन्स आहिनि उनखे त पंहिंजे बहितरीनु अंदाज़ सां बयानु कयो ऐं ज़िंदगी में अरडाई सां ऐं ज़िंदगी में हिकिड़े ख़ासि रख रखाव सां, बल्कि केतिरनि मामलनि खे मुड़ुसु माण्हू थी मुंहुं बि ॾिनो, मुड़ुसु माण्हू थी मुंहुं ॾिनो। हाणे मां हुनजी हिकु नंढपिण जी ॻाल्हि ॿुधायां थो। वालिद साहिबु वटि हिकिड़ी घोड़ी हुई जेका कंहिंखे माना को उन ते चढ़ी न सघंदो हुयो, त हुन चवंदा हुआ भाउ हिन घोड़ी जे क़रीब न वञो ऐं इहा जेका आहे सो किराए विझंदी आहे। त ताज बलोच साहिबु नंढड़ो नौजो ॿार ई हुयो सम्झो, ऐं उन अची करे उन घोड़ी खे छोड़े करे चढ़ी रवानो थियो त अजीब क़िस्म जा टपा ॾींदी, ख़बर न आहे तीअं पोइ नज़रनि मां ओझल थी वई त सभु चवनि था इहो छोकिरे जो गाटो बणी ईंदी। लेकिन अधु मुने कलाक खां पोइ ॾिठो त साॻी घोड़ी वॾे सांत सां उहा हलाई, माना पंहिंजो उनजी सवारी कंदा वापसि मोटी आया। त माना हुन में एॾी वॾी अरडाई हुई त माना हुन ज़िंदगी खे नंढपिण खां ई हिकिड़े तमामु बहितरीनु अंदाज़ सां शुरूआत कई ऐं हुनजी उहा शुरूआत हिते बि नज़र आई जो वक़्त जे मिनिस्टर खे हुन बीह करे, हाणे नाला वठण त ज़रूरी न आहे, पर हुन में कंहिं माण्हू चयो त हीअ बीठा हुया त हू जॾहिं आया त माना हुननि जे ज़हन में इहो हुयो त हीअ जेके इस्तक़बाल कनि था इहे दरवाज़ो खोलींदा। हाणे त ताज बलोच कंहिं मिनिस्टर जो ठा दरवाज़ो खोलींदा, त बहरहाल उहो माण्हू लही करे कंहिं नमूने उहो ॿाहिरि निकितो त हुनखे पंहिंजा उल्टियूं सिधियूं फरमाइशूं कयूं त हुननि खे अहिड़ियूं सिधियूं ॿुधाए छॾियूं, छो जो हू असांजे ॿी धुर पनाहगीरनि सां वाबस्ता मिनिस्टर हुयो। बहरहाल हुनखे गुस्सो आयो ऐं हुनखे ॾूराहे इलाइक़े में ट्रांसफर करे छॾियऊं। उन खां बाद में अदबी हवाले सां जेके ॾिसिजे त अरॾो अदीब हुयो, ॻाढ़े बोर्ड ते हिरकणारो
नो कॾहिं बि कोन न त अधी त माना वञी तव्हां करे- हुन खां मुफ़्त में तारीफ़ न पिया कराए सघो जे तारीफ़ लहण आयो त तारीफ़ थींदी वाह। ऐं वॾी मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हां सां मूं ई हिकिड़ो प्रोग्राम कयो हुयो कला खेतर जंहिंमें साईं जन जो बि इंटरव्यू थियो हुयो बिल्कुलु, त आम तौर ते मुलाक़ात थी त आउं वरी पंहिंजे पाण खे मतिलबु वणाइण ख़ातिर उहो तव्हां वरी क्लिप खणी मूं हुनखे ॾिनो सही सही इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदा कॉलर आहे असां सां गॾु। जी बिस्मिल्लाह जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम इरशाद साहब तव्हांजी ख़िदमत में ऐं स्पेशली असांजो एबी लाशारी साहब जेके वेठा आहिनि तव्हांजे स्टूडियो में इहे पर्सनल इन्हनि सां थोरी मोहबत जो इज़हार इन सिलसिले में त ही मुंहिंजे वालिद साहब जे दोस्त जा पुट आहिनि चाचे अली बख्श साहब जा अच्छा अच्छा तो मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे अली नवाज़ लाशारी अदे की शायदि ज़हन में हुजे या न हुजे बिल्कुलु अदे जी अदा, ख़िदमत बिल्कुलु। में ऐं अदे जी स्ट्रगल ऐं अदे जी जेको बैकग्राउंड आहे उन सां असां चङी रीति वाक़िफ़ आहियूं सही। ऐं मुंहिंजो अदे जी ख़िदमत में इहो अर्ज़ु हूंदो त ख़ुसूसतन जेको सिंध में माण्हुनि खे इंसाफ़ में डिले थी थिए ख़ासि करे जुडिशरी जे हवाले सां उन जा छा करणा आहिनि ऐं जेको बलोच साहब जी उन में तव्हां प्रोग्राम रखियो आहे उहो सिंध जो हिकु अज़ीम नालो हो जेको अणविरसंदड़ नालो आहे सही। ऐं ख़ुसूसतन तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु आहे इरशाद साहब जी साईं। अॼुकल्ह तव्हांजे बारे में माण्हुनि जा रिमूवर्स ऐं माण्हुनि जूं अफ़वाहूं तमामु घणियूं हुलियल आहिनि इन्हनि जा छा कारण आहिनि वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी पंहिंजो नालो न ॿुधायो आख़िर ताईं बराबर प्यार कंदड़ को दोस्त हो जी, बिल्कुलु, बिल्कुलु, हाँ, बिल्कुलु। मोहबत वञी पए पर पाण ताज बुलट साहिब ते डिस्कस करे पोइ आख़िरी लम्हनि वरी तव्हांजी ज़ाती ज़िंदगी प्रोफेशन ते थोरो अचूं था जी। पर ॻाल्हि इहा आहे साईं जेको बि दोस्त हुयो माण्हू भले कुझु बि चवनि स्ट्रगल जारी आहे असांजी असां वॾी महिरबानी भाईजान तव्हांजा लख कुर्ब लख लाइक़ मूं इहो सोचियो पियो चई साईं बैकग्राउंड मां बिल्कुलु त चङी तरह वाक़ुफ़ आहे मां चयो का ॻाल्हि अहिड़ी न करे विझे चवे त साईं मुंहिंजो कर्ज़ु आहे पर तव्हां मुंहिंजे चेहरे मां अंदाज़ो लॻायो मूंखे ख़ौफ़ न थियो छो जो अहिड़ी का ॻाल्हि साईं हिते वरी जो आहे कोट पाए वेठा आहियो कॾहिं कॾहिं थींदो आहे असांजो कर्ज़ु करे लाइ बराबरि ॻाल्हि पई थी साईं अलाए कहिड़ी कंटिन्यू पाण हा कला खेतर वारी ॻाल्हि त मूं साईं जन खे चयो त मन पे हिकु दफ़ो खिलिया हुनखे चयो त छा थो ॿुधाइणु चाहीं मां चयो सर तव्हां खां राय थो वठां जी यार ॻाल्हि ॿुध तूं मुंहिंजो बच्चो बि आहे पर मां तोखे सौट छो चवंदो आहियां त मतिलबु आहे तूं मुंहिंजो तमामु घणो अज़ीज़ आहे अलाह तबारक ताला करे तमामु वॾी तरक़ी करे ऐं तूं तरक़ी कंदे त मूं साईं जन जा मूं लफ़्ज़ ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं बहरहाल ॾाढी मोहबत करण वारा माण्हू हुया हर लिहाज़ सां सही सही त उनजी कहिड़ी तारीफ़ कजे पर ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी मुलाक़ात ताज बुलट सां आख़िरी कुझु वक़्त में थी मुंहिंजे ख़्याल में हा 2-3 साल 2-3 साल लेकिन अॻु में मुलाक़ात लेकिन 2-3 साल में बि एतिरी माना गहरी थी वई जो उन लाइ मूं साईं जन खे हिकिड़ो शेर ॿुधायो त तोखे ॾिसी थो ख़्यालु अचे को जनम जनम जो नातो आहे तूं सोन सुनारो तुंहिंजो मां तूं ज़ेवर आ मूं पातो आहे त बहरहाल उहो साईं जन त ईअं हुया माना उन थोरनि मुलाक़ातनि में बि मूंखे ईअं अहसासु थींदो हो त ॼण ही मुंहिंजा वॾड़ा पंहिंजो करे वेंदो जल्दी मुलाक़ात में ओपर वारो इनमें कोई शक कोन्हे अच्छा मुख़्तार साहिब सोजरे जी पाण ॻाल्हि कईसीं नकाद जी ॻाल्हि ते पाण थोरो उहे मौज़ू खां हटी करे वरी साईं ॾे आयासीं सोजरे रिसाले में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी अहम हुई त इहो रिसालो ॾियणु त कंहिं शाइर अदीब लाइ हिकिड़ो सर्टिफिकेट हूंदो इन में जेको छपिजियो त सम्झो त अदीब बि आहे शाइर बि आहे हुनजो मयार एतिरो बुलंद करण में ताज साहिब वॾो किरदारु अदा कयो त सोजरे में ईअं हरूभरू बि कोन छपी सघंदो वॾे अरसे खां पोइ छपिबो इन ते पाण कचहरी कयूं था डॉक्टर शेर मेराणी साहिब गॾु आहे त पोइ पहिरियां हुन सां कचहरी करे वठूं डॉक्टर शेर मेराणी साहिब जे लाइ ताज बुलट साहिब पंहिंजे जीअरे चई वियो त मूंखे जेकॾहिं ॻोल्हणो अथव त पोइ डॉक्टर शेर मेराणी में तव्हांखे मां नज़र ईंदुसि डॉक्टर शेर मेराणी साहिब ताज बुलट साहिब जो शागिर्द बि आहे अदबी वारिस बि हुनखे चई सघे दोस्तो वलीकार चऊं था डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर साईं कीअं आहियो ठीकु आहियो सर तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक अॼु तव्हांजी कमी बि हिते महसूसु थिए पई तव्हां हुजो आहे त अञा वधीक प्रोग्राम खे सुहिणा रंग मिलंदा सर महिरबानियूं सिंध टीवी जे समूरे सत खे लख स्वागतूं ताज साहिब जी ज़िंदगी ते ॻाल्हायूं पिया साईं सुकरात खे यादि कयो आहे जी साईं तमामु वॾो माण्हू ताज साहिब जी साईं ताज साहिब खे कीअं ॾिठो कीअं परखियो छा चवणु चाहींदो सर ताज बुलट साहिब हिकिड़ो इदारो हुयो शख़्स न बल्कि हिकिड़ो इदारो हुयो जी साईं जंहिं कई मूं जहिड़ा माण्हू पैदा कया सही इल्म जे मैदान में अदब जे मैदान में तनक़ीद जे मैदान में शाइरी जे मैदान में सही हुन तमामु घणनि नौजवाननि जी परवरिश कई हिते ई मुश्तार अबड़ो साहिबु आहे शौकत उजन साहिबु आहे विया अबड़ो साहिबु आहे या फजाज ज़हीर आहे या असांजा सभई जेके कबीर कांदरो आहे वहाब साहिबु आहे असां सभिनी जो ईअं सम्झो त मर्कज़ हूंदो हुयो सही सही
उहो मर्कज़ी हुयो जंहिं असांजी परवरिश कई ऐं असां इन लाइक़ु थियासीं इल्म अदब तहक़ीक़ या तनक़ीद जे मैदान में का न का राय क़ाइमु करण जहिड़ा थियासीं। हुन असांजे अंदर में मुताले जो मुशाहिदे जो ऐं पंहिंजो जेको ईअं सम्झो त इल्मी अक़ली जेको शऊर हूंदो आहे उनखे उजागर करण जो ॾस ऐं दस असांखे ॿुधायो ऐं हुन ईअं सम्झो त हथ वठी असांजी परवरिश कई ऐं यकीनन उनजी छाप नौजवाननि जी तमामु वॾी टही ते मौजूदु आहे ऐं जंहिंखे जेको आहे सो हमेशह यादि रखियो वेंदो। इश्क जो पाप कयो ताज बलोच सो गुनाहगार ॾिसी था मोटूं त असां त रोज़ जहिड़ो करे ॾिसी था मोटूं। वाह सही सही साईं शेर साहिबु ताज साहिब जेको तव्हां असां उनजा अदबी वारिस बि हाणे आहियो ऐं ख़ासि तौर ते ताज साहिब जेके तव्हांजे लाइ लफ़्ज़ ॻाल्हाया या तव्हांजे लाइ जेके जुमिला प्यार वारा चई वियो त हाणे ताज साहिब जेको रहियल कमु जेको तव्हां कंटिन्यू करणु चाहियो था या ताज साहिब खे का डेडिकेशन ॾियणु चाहियो था फ्यूचर में कहिड़ियूं प्लानिंग्स आहिनि? सर बिल्कुलु ताज साहिब जे फन जी फिक्र ते हिकु त आउं पंहिंजी कराची यूनिवर्सिटी मां एमफिल करायां पियो ऐं यकीनन अॻिते हली हुन ते PhD बि कराए थी ऐं ॿियो त हुनजो जेको अणछपियल मवाद आहे उनखे जल्द शाया कयो वेंदो ऐं सोजरे जो सिलसिलो बि असां सभई दोस्त गॾिजी एबी लाशारी साहिबु आहे ऐं मुख्तार अबड़ो साहिबु शौक़त साहिबु या जाफ़र यारा जेको बि असांजो सत आहे उन्हनि इहो तय कयो त असां जेको सोजरे जो जेको सिलसिलो बीह वियो उनखे वरी कंटिन्यू कंदासीं इंशाल्लाह। वाह 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 ॾाढी सुठी सही ॻाल्हि ॾाढी सुठी ॻाल्हि। असां तव्हां सां गॾु आहियूं सिलसिले में वॾी महिरबानी डॉक्टर साहिबु लख लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। मुख़्तार साहिबु पाण ॻाल्हि पिया कईसीं त नकाद ॾाढो सुठो ताज साहिबु। हा ताज साहिबु ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त ताज साहिब जे ज़िंदगी में जेको शयूं हुयूं मूं सवेर ज़िक्र कयो त हुनजो तनक़ीद निगारी जे हवाले खां चङो कमु थियल हुयो ऐं तमामु वॾी माण्हुनि जी तरबियत बि कयईं ऐं हुन जेको जदीद अदब जो तज़ियो किताबु लिखियो उन में ज़्यादातर जेका तव्हां ॻाल्हि कई हुनजी सोजरे रिसाले जी त सोजरे रिसाले में छपियल मुख़्तलिफ़ मज़मून आहिनि। अच्छा उन्हनि मज़मूननि खे तव्हां जेके ॾिसंदो त को इन में शक कोन्हे को त तमामु चङे अहिड़ा बहितरीनु जेको आहे सो मज़मून लिखियल आहिनि जिन में जेको आहे सो अदब जे मुख़्तलिफ़ रुझान फनी ऐं फ़िक्री ख़ूबियुनि ते लिखियल आहिनि सो उहे नौजवाननि खे पढ़णु खपजनि पर उन्हनि में मिसाल तौर ते कुझु शयूं अहिड़ियूं बि आहिनि जिन ते जेको आहे सो ऐं संदसि ज़िंदगी में इख़्तिलाफ़ राय बि जेको आहे सो रखियो हुयो ऐं उन शइ ते हिकिड़ो जेको आहे सो हुनजो जेको ॿोलीअ जो त माहिर हो पर हिकिड़ो जेको उन मज़मून लिखियो हुयो सन्स एंड लवर्स ते उन में मूंखे अलाए छो हिकिड़ी शइ बाद में मूं डॉक्टर सां बि ॻाल्हि कई ऐं साईं ताज साहिब सां मूं ॻाल्हि कई त उन में मूंखे हैरानगी थी त ताज साहिब जन उन में थोरो जेको आहे सो माना या त उनखे मालूमात मैसर न हुई या जेको आहे सो पूरे तरीक़े सां पढ़ी न सघियो छा हुयो कारण सन्स एंड लवर्स जेको आहे सो नॉवल आहे तव्हांखे ख़बर आहे उहो जेको आहे उहो जंहिंजो थीम आहे अहिड़ी बस कॉम्प्लेक्स आहे उनमें जो थोरो माना हटी वियो आहे उहो बयानु जेको लिखियो आहे थोरो उहो उन सॼे किताब जे जेको आहे मिसाल तौर ते हाणे तव्हां इहो सम्झी विया हूंदव सन्स एंड लवर हिकिड़ी अहिड़ी नफ़्सियाती कैफ़ियत ते लिखियलु आहे जेको फ्राइड जेको असां नज़रियो ॾिनो त माउ पंहिंजे पुट सां प्यारु कंदी आहे ऐं धीउ पंहिंजे पीउ सां प्यारु कंदो आहे इन जे पुठियां हिकिड़ो साइकोलॉजिकल जेको आहे सो हूंदो आहे फिनोमिना हूंदी आहे उहा सॼी जेको नॉवल आहे बाद में जेको आहे उहा पिक्चराइज़ बि थियो मूवी बि ठही उहो त मूवी तव्हां खां ध्यानु ॾिसंदो त उन में जेको आहे माना हुनजो जेको असुलु मक़सदु आहे साइकोलॉजिकल कॉम्प्लेक्स आहे उन खां बयानु कयो उन में ताज साहिब जी हिकिड़ी शइ जेको आहे मूंखे सम्झ में कोन आई त हुन में हू ग़लति सम्झी वियो मक़सदु। अच्छा अच्छा पोइ तव्हां ॻाल्हि कई त हुन ॻाल्हि खे एक्सेप्ट कयो न त तव्हां ठीकु आहे हा हुन शइ ते एक्सेप्ट कई मिसाल तौर ते हू ॿुधाए थो त हुन में ताज साहिब जेको आहे किताबु दोस्त वञी पढ़ंदा आहियूं हुनजी ज़्यादा तफ़सील में कोन थो वञा हुन में इहो थो ॿुधाए त जेका हिकिड़ी औरत आहे पंहिंजे पुट जे जेको आहे दोस्त सां जेको आहे फ्रेंडशिप थी करे वञे इहो हिकिड़ो तजुर्बो जेको हुयो उहो हुनजे सॼे किताब खे थोरो जेको आहे माना पंहिंजी ज़िंदगी में दुरुस्त करे वञे हा त वधीक बहितरु इहो थोरो झोल हुयो बाक़ी ओवरऑल जेको आहे मिसाल तौर ते सिंधी अदब जे हवाले खां ॿ टे ॿियूं शयूं हुयूं शाइरीअ में मूंखे ताज बलोच तमामु जेको गज़ल जे हवाले खां हिकिड़ो सुठो शाइर हुयो ऐं केतिरनि ई शाइरनि मंझि हुन सिंधी माहौल खे जेको आहे सो एडॉप्ट करण जी घणी कोशिशि बि कई ऐं कई बि ऐं पर उते कॾहिं कॾहिं हुनजो जेको आहे सो फारसीअ जो जेके लफ़्ज़ हूंदा हुया उहे जॾहिं विधई त उन ते बि जेको
आहे सो पंहिंजी ज़िंदगी में असां उन ते जेको आहे शायदि चवंदासीं त मूंसां थोरो जेको आहे माना चवंदोसीं मुख़्तियार तव्हां ॻाल्हि सही था कयो पर जीअं त उहो माहौल जेको खणी आयो न तव्हां ॾिसो न पहिरीं पाकिस्तान हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जी जेको आहे शाइरीअ में जेको आहे उन ज़माने में फारसीअ जा लफ़्ज़ मुहावरा ॿिया टिया उहे हूंदा हुया पर हिकिड़ी तहरीक हली दफ़ा तव्हां सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़नि खे ई इस्तेमालु कयो बजाए उहो फारसी असर खे या वरी उर्दू असर खे त उहो पर पोइ आख़िरी ज़िंदगी में पोइ या हुनजो शौक़ु हुयो या उहो जेको हुनजो पुठियो जेको हिकिड़ो बैकग्राउंड हुयो त उनजी शाइरीअ में इहो रिंद ऐं इहो जेको आहे सो महकदो या इहे बि शयूं असांखे हुनजी शाइरी में मिलनि थियूं सिंधी माहौल बि मिले थो त हू बुनियादी तौर ते गज़ल जो शाइर हुयो ऐं गज़ल जी शाइरीअ खे जेको आहे तमामु बहितर अंदाज़ में शाइरी जी ॻाल्हि निकिती आहे ज़बरदस्त शाइरी जी ॻाल्हि निकिती आहे त मूं इहो ई सोचियो त ॻाल्हियूं त घणियूं आहिनि अणखुटा आहिनि असां उहे कचहरी कंदा रहंदासीं पर हिन टाइम हुबदार सखीराणी ऐं एहसन सखीराणी इंतज़ारु पिया कनि त असांजो टाइम कॾहिं ईंदो सो अचो त हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम ॿुधूं था वाह वाह ॾाढा सुहिणा आवाज़ जो असांजे प्रोग्राम में शामिल आहिनि जी उतार साईं एहसन साईं वाह वाह उस्ताद बुखारी जो तमाम खूबसूरत गज़ल वाह 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 जेको मुंहिंजो पंहिंजो ॻायल आहे वाह वाह भली मेल मचा भली मेल मचा महफिल विच तू त बैठा है मेरी दिल विच सब सागर सब सहरा उस्ताद दी केड़ी दिल विच हलो बनी था प्यारो तुरसी हलो बनी थो इहो यार प्यार नाहे जो फटे पिटी करे थो उहो को शिकार नहीं जो फटे फिटी करे थो इहो को शिकार नाहे बनी थो इहो यार प्यार नाहे जेका जिस्म खे जगह हुई सा इस्म खे ॾिनी मूं जेका जिस्म खे जगह हुई सा इस्म खे ॾिनी मूं तू मिली न हाणे मुखे इंतजार नाहे मिले न हाणे मुखे इंतजार नाहे तुरसी हलो बनी थो इहो यार प्यार नाहे
शाह साहब ये फिक्रो आवां जे नाम हेॾा पंहिंजी ज़िंदगीअ ते होॾा तुंहिंजे वाइदनि ते होॾा पंहिंजी ज़िंदगीअ ते होॾा तुंहिंजे वाइदनि ते खणी सभ तुंहिंजो चवां थो मूंखे एतबार नाहे खणी सभ तुंहिंजो चवां थो मूंखे एतबार नाहे तुलसी हलो वरी थो इहो यार प्यार नाहे फिटी करे थो ओहो को शिकार नाहे जुर्म से त ठीक आगे हिन इश्क में बुखारी जुर्म से त ठीक आहे हिन इश्क में बुखारी ओह केर आद भागो ज़ारो ज़ारो नाहे ओहो केर आन भागो ज़ारो ज़ारो नाहे जो फटे फुटी करे तो ओहो को शिकार नाहे जो फटे जो फटे जो फटे फुटी करे तो को शिकार नाहे तुरसी 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 हलो बनी को यार नाहे वाह सही वाह जाते एतबार न आहे जी ॻाल्हि हुई वरी डेडिकेट मूंखे कयो अथऊं यार मूं ते एतबार ई न आहे खणी कसम तुंहिंजो चवां थो एतिरो ते एतबार न आहे बहरहाल नंढी साई वठूं था बिल्कुलु ॾाढो ज़बरदस्त सॉन्ग ॿुधो ऐं तव्हां बि एंजॉय कयो हूंदो ऐं कचहरी असांजी जारी आहे सो कहिड़ा न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी भलीकार चऊं था तव्हांखे पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध में तव्हां असां गॾु आहियो असांखे इहा पक आहे छो त प्रोग्राम जो फीडबैक ईंदो आहे प्रोग्राम खां पोइ बि खोड़ सारा दोस्त असांखे टेलीफोन कंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि त प्रोग्राम कीअं लॻो के दोस्त सम्झंदा आहिनि त टेलीफोन हाणे हिन वक़्तु कंदासीं त शायदि अटेंड न थिए ऐं ईअं आहे बि सही पर तव्हां नंबर ते टेलीफोन करे सघो था जेको असांजो लैंडलाइन नंबर आहे उन ते तव्हां टेलीफोन करे प्रोग्राम में शामिलु थी सघो था पंहिंजो इज़हार करे सघो था मोहबतुनि जो इज़हार पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु कंदा कयो असांखे बि हौसलो मिलंदो आहे असांखे बि आथत मिलंदी आहे त असां जेको प्रोग्राम कयूं था उहो तव्हां ताईं पहुचे पियो सो एबी लाशारी साहिब मुख़्तियार अबड़ो साहिब ऐं अब्दुल वहाब सुमरू साहिब असां सां गॾु आहिनि सो मुख़्तियार साईं छा राय ॾियणु चाहींदो त ताज बलोच साहिब माना अधु सदीअ ताईं कमु कयो आहे मुंहिंजे ख़्याल में एतिरो उनजो कमु थियल आहे त उनजा जेके किताब आयल आहे उहे किताब उन मतिलबु जंहिं स्टाइल में उन कमु कयो या जेतिरो अरसो कमु कयो किताब घटि आहिनि छा त सम्झो त सॼो अरसो सिर्फ़ु ॿिन्ही खे ठाहिण में ॿिनि खे संवारण में ॿिनि जूं सिटूं सेट करण में गुज़ारे छॾी पंहिंजे लाइ अञा जेकॾहिं वधीक वक़्तु कढे आहे त छा था सम्झो त असांखे फ़ाइदो हुयो हा बिल्कुलु तव्हां ज़बरदस्त तजुर्बो कयो सवेर मूं एबी सां कचहरी पे कई त ॻाल्हि इहा आहे त को बि माण्हू जेको आहे न उहो पंहिंजे हिसे जो कमु कंदो आहे इन में को शक कोन्हे को त हुन पंहिंजे हिसे जो कमु ज़रूरु कयो आहे ऐं हुन पंहिंजे हिसे मंझि माण्हुनि खे ठाहियो बि आहे ऐं पर हुनजो जेको अदबी सरमायो आहे जेको असां वटि वियल आहे एज़ अ शख़्सियत इंतिहाई घणो क़ाबिल एतिराम असांजो वॾो हुयो असांजो
असां हुनजी इज़त कयूं था, सभई कयूं था, सॼी सिंध खे करणु खपे। सही हू आख़िरी दम ताईं जेको आहे सो तरक़ी पसंदि अदीब हुयो, इहो हुनजो तमामु वॾो पहलू हो। बाक़ी किताब हुन घटि लिखिया आहिनि, हिन में को शक कोन्हे। हुनजी शाइरी बि जेको आहे सो किथे ॾिसो न, हुन ज़रूरी कोन्हे त हर शाइर जी जेको आहे सो शाइरी जेको आहे सो हिकु हिकु सिट, हिकु हिकु बैत या हिकु हिकु बंदि जेको आहे सो आला हुजे, न ईअं कोन्हे को हिकिड़ो बैत बि हिकिड़ो बि जेको आहे सो 100,000 मोलनि बैतनि खां वधीक बहितर हूंदो आहे। त हुनजी शाइरीअ में जे खूबियूं बि हुयूं, खामियूं बि हुयूं, हुनजे अदब जे लिखणनि में जे खूबियूं बि हुयूं, खामियूं बि हुयूं। मूंखे हींअर तव्हांजे हिन कचहरी में वेहंदे, बल्कि पंहिंजे ज़िंदगी में बि मूंखे उनखे आउं चवंदा हुआसीं, ज़िक्र कंदा हुआसीं त साईं तव्हांजी शाइरी ॻाई छो कोन वई, अवामी मक़बूल छो कोन थी। हाणे हुनजी शाइरी तव्हां ॾिसो न, हीअ नौजवान अॼु वेठा आहिनि हिते ॻाइनि पिया था, किथे त मिलंदी बि कोन्हे शाइरी, हा मिलंदी बि कोन, त कंहिं माण्हू ॻाई कोन, छाजे लाइ कोन ॻाई। हालांकि बावजूदि हिनजे त हू जेको आहे सो हिकिड़ो उस्ताद शाइर ज़रूरु हुयो। हुन मंझि माना जेको आहे सो बहर जी, इल्म वज़न जी, इन्हनि सभिनी शयुनि जी वाक़िफ़त ज़रूरु हुई, पर उनजे बावजूदि उनजे कलामनि खे घणो आम पैमाने ते तव्हां ॾिसो कोन थो ॻायो वञे, उहो जेको आहे सो। ऐं ॿियो घणा किताब बि हुन न लिखी सघियो। हींअर जेको चिचरियूं चिचरियूं ख्वाब जेको आहे सो आख़िरी मंझि लिखी वियो, उन मंझि सभु जेके पुठियां मजमूआ उहे जेको आहे सो उन छपाया आहिनि। शाइरीअ मंझि हुनजो हिकिड़ो जेको आहे सो मूंखे जेको नज़्म हुयो उहो ॾाढो ज़बरदस्त हुयो। जीअं तव्हां सवेर साईं एबी साहिब खां पुछा कयो त हुनजा मौज़ू कहिड़ा हुया, उहो हिकिड़ो जेको आहे सो असां वॾे घराणे जा वॾा माण्हू, ऐं उहो जेको आहे उन सां शुरूआति करे थो त असां जेके असांजूं रवायतियूं फैमिलियूं जेके कोटनि मंझि ऐं वॾनि वॾनि बंगलनि मंझि उहे रहनि था, ऐं उहे जेको आहे सो ज़ात परस्ती जे खोल में रहनि था। नतीजे में थिए ईअं थो त उन्हनि घरनि जे अंदरि वेठल जेके असांजूं वॾ न्याणियूं धीअरियूं उहे जेके जवान थी वञनि थियूं, उन उमिरि जे हिसे में अची वञनि थियूं, उन्हनि जी शादी लाइक़ु हुअणु खपे, पर असां जीअं त पंहिंजे ज़ात जे खोल खां ॿाहिरि कोन था निकिरूं, उन क़बाइली निज़ाम जे खोल खां ॿाहिरि कोन था निकिरूं, पोइ नतीजे तौर ते या त जेका हिकिड़ी औरत आहे उहा पोड़ी थी करे ऐं जेको आहे सो उहा उन घर जे अंदरि जेको आहे सो पंहिंजे सभिनी ख्वाबनि खे मारे ख़तमु करे उन जॻह ते पंहिंजी ज़ात सां मौत सां गॾु हली थी वञे, या त ॿी छोकिरी जेको आहे सो पोइ उतां भॼी थी वञे। जेका छोकिरी भॼी थी वञे त पोइ उते जेको आहे सो हुन में ट्विस्ट आणे करे हिन पंहिंजे हुन नज़्म में चयो आहे त असीं वॾे घराणे जा माण्हू आहियूं ऐं असां पंहिंजे नाले ऐं खोल ऐं इज़त ऐं उन एतिराम जे बंद में एतिरो बंद आहियूं जो उनखे इहो महसूसु कोन था कयूं, उन नियाणियुनि जे उन्हनि ख्वाबनि खे पूरो कोन था कयूं। नतीजे में उहा ई छोकिरी उहा पंहिंजे पीउ जे उन इज़त, उन मान, उन मर्तबे खे लताड़े कोटनि में निकिरी करे भॼी थी वञे, त पोइ ॿुधायो त उहा बदनामी कहिड़ी भली। पंहिंजे ज़ात खां ॿाहिरि निकिरी करे नियाणियुनि खे पसंदि जो हक़ु ॾेई करे शादी कराइजे या कोट में राति जो भॼी निकिरी वञे। अहिड़े क़िस्म जा मौज़ू, या मिसाल तौर ते हुनजो हिकिड़ो जॾहिं कराची जे अंदरि जेको आहे सो हिकिड़ो माहौल जुड़ियो, हिकिड़ो नफ़्सा नफ़्सी जो लसानियत ते माहौल जुड़ियो, खून ख़राबे जो माहौल जुड़ियो, ऐं असांजा हर तरफ़ जेको आहे सो गोला बम बंदूकूं, त वरी हुन उन जॻह ते हिकिड़ो नज़्म लिखियो त असां जेको आहे सो बारूद पिया पोखियूं, ऐं उन बारूद जे पोखण खां जेके गुल ॼमंदा उन्हनि गुलनि में ख़ुशबू कोन हूंदी, पर रत हूंदी, गोलियूं हूंदियूं। त अहिड़े क़िस्म जा वरी उन पंहिंजे नज़्म मंझि पोड़ो समुंड लिखियो आहे, त हू जेको हुनजो इहो जेको नज़्म हुयो आलमगीरत वारो हुयो। उन में जेको आहे सो तव्हां ॾिसंदो त इंटरनेशनलाइज़ेशन तव्हांखे नज़र ईंदी, त हू ॿुधाए थो त कराची जे समुंड जेको आहे उहो पोड़ो थी चुको आहे। छो पोड़ो थी चुको आहे? जो असां कराची जो तमामु जेको वॾे में वॾो सिवरेज आहे अनट्रीट करे जेको आहे सो पूरी दुनिया जो गंद उन में उछलियूं था, असां जेको आहे सो फैक्ट्रियुनि जा ज़हरीला मादा उन में उछलायूं था, ऐं इहो जेको हुनजो इंटरनेशनल जेको ही फिनामिना आहे तव्हांजो ग्लोबल जेको आहे सो वार्मिंग थी थिए या जेको आहे सो मौसमी तब्दीलियूं थियूं थियनि, त उन हवाले खां बि हू तमामु घणो जेको आहे सो ॼाण रखियो पिए। पोइ इन्हनि मज़मूननि इन्हनि नज़्मनि मंझि असांखे हुनजी फिक्री गहराई त नज़र अचे थी, फनी गहराई बि नज़र अचे थी, पर अलाए छो कोन हुनखे उहा मञता मिली सघी पंहिंजी ज़िंदगी में। को फनकार ॻाए हा, को आम ॻाए हा। हाणे तव्हां सिंध जे अंदरि विधो मिसाल उस्ताद बुखारी जे हिकु हिकु शहर खे जेको आहे माण्हू यादि आहे, तबसुम खे यादि आहे, न माणे सघियो। अच्छा, उन मंझि आऊं तव्हांखे हिकिड़ो ॿियो अर्ज़ु करे छॾियां त मिसाल तौर ते हाणे हिकिड़ो आहे शाह लतीफ़ जो, ऐं शाह लतीफ़ जो ॾाढो शाह करीम जो हिकिड़ो बेत आहे त पाणियारी सरबैड़ो जरते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। त इन में जेको आहे सो जेको पसे मंज़र थो थिए, हिकिड़ी औरत आहे पाणी वारी बदिला रखंदी आहे मथे ते, त उहो पाणियारी सर बेड़ो ॿ। त हाणे उन मंझि मूं ताज साहिब जी शाइरी तमामु बहितरीनु ख़ूबियुनि वारी बि शाइरी, पर हुनजो हिकिड़ो बैत मूंखे यादि कोन थो अचे, त हुन इहो ॾेखारियो आहे त हू ॿहिरो वरी उहो मथे ते खणाइण जे बजाए
किथे जेको आहे सो माना उस्ताद असांजे ताज साहब हिकिड़ो लिखियो हो, चयो माण्हू साईं ही कहिड़ो तव्हां कयो आहे जेको चेल ते खणी जेको घरो हलंदी आई आहे। ताज साहब खे पंहिंजी ज़िंदगी में तव्हां बि चङा लॻाओ जंहिंमहिल मिले ताज साहब हे तव्हां असांजो दिलि में न कंदो हुयो, हू तनक़ीद कंदो बि हो, बर्दाश्त बि कंदो हुयो। ॻाल्हायूं था वाब साहब असांखे, वाब साहब दिलि में न कंदो हुयो ताज साहब, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? त माण्हू त ॾाढो मणियादार माण्हू हुयो, कॾहिं कॾहिं तवाईअ में कॾहिं तव्हांखे कुझु चईं त यार हे छा, माना मां हिते आयुसि बि सही ऐं तो हीअं जेको चयो उहो हुयो ई कोन, अॼु खां पोइ तव्हांजे प्रोग्राम न ईंदो, कहिड़ी फज़ीलत आहे, ईअं कॾहिं चईं? तवाई माण्हू चवंदो आहे न ज़िंदगी में कॾहिं न चई। अच्छा, माना एॾो कॾहिं न कई। अच्छा, जीअं चवंदा आहिनि दोस्त तमामु खयो ऐं तेज़ ॻाल्हाईंदो ऐं कंहिंखे सहंदो लो, मूं हुनखे न ठोकड़ी। छो त वॾा नाले वारा अदीब अजरकुनि ते बि कॾहिं कॾहिं जहिड़ो करे वठंदा आहिनि, मूंखे घटि पिया अजरक आहे। बल्कि मूंसां ईअं थियो, काफ़ी दोस्त मूंसां नाराज़ थिया त मां डॉक्टर शेख खे चयो छो असां सां गॾु हूंदो डॉक्टर शेख प्रोग्राम में, त मां डॉक्टर शेख खे चयो ॿ टे दोस्त जेकॾहिं कागजी पासे ताज बलोच त असां न ईंदासीं। मां चयो भले न अचो, भई ताज बलोच तव्हांजे अचण जे करे मां हुनखे कीअं जवाबु ॾियां तव्हां न अचो, हू सीनियर माण्हू आहे ऐं मां इहो न चवंदुसि तव्हां भले न अचो। जीअं ताज बलोच साहिबु जेको आहे सो माना तेज़ थो ॻाल्हाए, पोइ असां तनक़ीद थो करे, असां पढ़ूं था त पोइ वरी सदा लाशारी साहिब सां कचहरी कयूं था, पर हिकिड़ो सुठो कलाम पहिरियां ॿुधूं। सदा वेचारा नालो तव्हांजो तखलुफ़ सदा आहे त पोइ सदा ई सदा ईअं हूंदो माना सदा जा वरी ॿ क़िस्म, हिकिड़ी सदा जेका माना दिलि चवे त यार इहा शइ मिले, माना सदा आवाज़ जो। सो साईं अहसन साईं ऐं असां सां गॾु उबदार साईं गॾु आहिनि, कोई हिकिड़ो सुठो सुहिणो वरी हिकिड़ो कलाम तव्हां सां ॿुधण लाइ दिलि चवे थी। वाह गॾु मुझो पाड़ो छदे चौथो ज़ुल्म मूसां करी माली गुल सांगी माली गुल सांगी मरियार विदुम मुझो पाड़ो छॾे चौथो ज़ुल्म तो मूंसां करी जदना वास्ता तुखे अल्लाह जदना ओ वास्ता तुखे रब जदना वास्ता तुखे अल्लाह जदना पाड़ो छॾे न वञे सोहणा लॾे न वञे छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला हलाए थो छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला हलाए थो वास्ता तोखे रब जॾना वास्ता तोखे अल्लाह जॾना पाड़ो छॾे न वञे सुहिणा लॾे न वञे ऐं छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला हलाए थो अल्लाह छॾे वियो कहिड़ो फ़र्क़ु पियो मोला हलाए थो
ओ छाती पवई हज गटी जी रही हाँ, छाती पवई हज गटी जी रही हाँ। छाती पवई हज गड जी रही हाँ, छाती पवई हज गड जी रही हाँ। मंथन जी हाँ तू छॾे न वञी हाँ तू पाण पको हाणे असां बि कयो मोल हलाए थो हला पाण पको हाणे असां बि कयो मोल हलाए थो। ओ वास्ता तोखे रब जॾना वास्ता तोखे अल्लाह जॾना पाड़ो छॾे न वञ सुहिणा लॾे न वञ छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे मोल हलाए थो। वक्त असां बि गुज़ारे त वियासीं, वक्त असां बि गुज़ारे त वियासीं। ओ वक्त असां बि गुज़ारे त वियासीं, वक्त असां बि गुज़ारे त वियासीं। थोड़ी तकलीफ़ थी पर ॾींहं दिलि रुनी रोई असां बि खणी सब्र कयो मोल हलाए थो हला रोई असां बि खणी सब्र कयो मोल हलाए थो। अली गुल जूं ताहूं न सुणियो तो साॻीअ जो आहूं न सुणियो तो। अली गुल जूं ताहूं न सुणियो तो साॻीअ जो आहूं न सुणियो तो। सूर इहो असां सिर ते सलो मोल हलाए थो हला सूर इहो असां सिर ते सठो मोल हलाए थो। वास्ता तोखे रब जॾना वास्ता तोखे अल्लाह जॾना पाड़ो छॾे न वञ सुहिणा लॾे न वञ छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे मोल हलाए थो हला छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे मोल हलाए थो हला छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे मोल हलाए थो। वाह वाह ज़बरदस्त ॾाढो सुठो कलाम ॾाढो ज़बरदस्त कलाम ॾाढे ख़ूबसूरत आवाज़ में असांखे हुबदार ऐं अहसन ॿुधायो आहे। सो इहो आवाज़ बि ॿुधंदासीं ऐं इन कचरियूं बि असां कंदासीं। सो हिकु नंढो ब्रेक जो टाइम थियो आहे, केॾा न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। कम ब्रेक आफ्टर कमर्शियल ब्रेक में ॾीसाईअ खां पोइ तव्हांखे भलीकार चऊं था सुठा कलाम सुहिणा कलाम बि ॿुधासीं ऐं कचहरी बि कईसीं। ताज बलूच साहिब खे अॼु सारियूं पिया पाण ऐं विछोड़ो यार जानी जो लॻो ॾाढो ॾुखियो आहे। सो असांजो दोस्त असांजो माना ईअं खणी चऊं त आउं इन ॻाल्हि में क़ैद बंद में न हूंदो आहियां त उमिरि हुनजी वॾी हुई, असां नंढा हुआसीं, पर दोस्ताणो माहौल हुन रखियो असां सां, प्यार मोहबत वारो हिकिड़ो सिलसिलो रहियो।
कचहरी जो सिलसिलो अञा कंटिन्यू रखंदासीं, छो त प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि। आउं चाहियां थो त ॿियनि मौज़ूअनि खे छॾे ताज साहिब जी सार जो ई प्रोग्राम हुजे त बहितर जी आहे। बिल्कुलु। ऐं बी साहिब खां मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे त ताज बलोच साहिब जेके औरतूं जेके राइटर आहिनि उन्हनि जी घणी हिमायत कंदा हुया। मतिलबु रहनुमाई ॾाढी औरतुनि लेखिकाउनि जी इहा ॿी ॻाल्हि आहे त ॿ टे तूमतूं हुन ते लॻियूं, पर पोइ बि हुन छॾियो न, रहनुमाई करणु छॾियो कोन। हा, इन ईअं आहे त असांजी सरज़मीन सिंध में 50% आबादी त औरतुनि जी आहे, पर असांजी औरतुनि जी नुमाइंदगी तमामु घणी घटि आहे। त साईं जन पाण बि ऐं असांखे बि इहो चवंदा हुया त जिथे बि तव्हांखे के छोकिरियूं मिलनि त उन्हनि जी तव्हां हौसला अफ़ज़ाई कयो, अदबी लिहाज़ सां बि ज़िंदगी जे हर मैदान में। बाक़ी जेका मुख़्तियार साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त हुनजी जेका शाइरी आहे वधि में वधि ॻाई न वई आहे, उन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कंदसि त हिकिड़ी तमसीली शाइरी हूंदी आहे, हिकिड़ी हूंदी आहे फोक दायरनि जे अंदरि शाइरी, त उनखे त छो जो उहो फोक रंग हूंदो आहे उहो ॻायो वेंदो आहे। हिकिड़ी तमसीली जंहिंमें हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ डायमेंशन्स ऐं मुख़्तलिफ़ जेके सोसाइटीज़ आहिनि हिन ग्लोबल विलेज हाणे ठहियो आहे, अॻु में जेके दुनिया में, या हाणे मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं कंहिं रूमन हिस्ट्री रूमन अदब ते नज़र विझो था, या वरी असांजे जेको हिन ख़िते में रिच कल्चर रहियो आहे फ़ारसी जो ऐं उन सां गॾोगॾु अरबी जो, त उन समूरो जेको हिकिड़ो अदबी माहौल आहे उनखे जॾहिं जोड़े करे उन्हनि खे हिक ॿिए सां एट्रीब्यूट करे हुन असांजी सोसाइटी खे ॾिनो हिकिड़ो तमसीली अदब आहे। ऐं उन शाइरीअ में असांखे खोड़ सारा सबक़ मिलनि था, ऐं उन में जेको असांजो पढ़ियो लिखो नौजवान आहे जेको अदीब आहे उहो अदीब उन मां घणो कुझु पिराए थो। त ठीकु आहे, अॼु जेकॾहिं इहा शाइरी न ॻाई वई आहे त को वक़्तु अहिड़ो ज़रूरु ईंदो जॾहिं क्लासिकल तमसीली स्टाइल में के नज़म पढ़िया वेंदा, के गज़ल पढ़िया वेंदा, त ज़रूरु साईं जन खे बि हिकिड़ी ॻाल्हि एबी साहिब ते वरी मां एड कंदो हलां, किन शाइरनि खे वरी शाइरी करण जो शौक़ु बि रहंदो आहे, पाण फ़नकारनि सां राब्तो बि कंदा आहिनि, उन्हनि खे चवंदा आहिनि किताब गिफ्ट कंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में ताज साहिब जी इहा शायदि हैबिट न रही या आदत अहिड़े क़िस्म जो कंहिंखे ज़ोरबार न रखियो हूंदो हुन, न बिल्कुलु तंहिंजे करे बि ईअं थियो आहे। जी बिल्कुलु ईअं ई आहे, तमामु वॾा माण्हू हुया ऐं उहो इन्हनि चक्रनि में न पवंदा हुया। बहरहाल शाइर जी शाइरी ज़िंदगी में पधीराई मिले त उहे तमामु वॾा ख़ुशकिस्मत हूंदा आहिनि, पर आम तौर ते ॾिठो वियो आहे त जीअं साईं लतीफ़ सरकार खे बि 1922 में जॾहिं सोरले उन ते मिसाल तौरु रिसर्च कई ऐं उन ते जॾहिं PhD थी त साईं लतीफ़ सरकार खे असां बि पोइ ॻोल्हियोसीं, माना 200 साल साईं लतीफ़ सरकार बि पंहिंजे ईअं उन में रहिया, तंहिंखां बाद में उहा शाइरी अची वई। त हीअ जेके शाइर आहिनि इन्हनि जी जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे त उन्हनि जे अदब जो उन्हनि जे कम जी जेका उमिरि आहे उहा तवील थींदी वेंदी आहे, ऐं ओड़े क़िस्म जा दिमाग़ वक़्तनि फ़वक़्तनि पैदा थींदा रहंदा आहिनि ऐं उन मां पधीराई मिलंदी आहे। ऐं मूंखे तमामु घणी भली बत बल्कि असां सभु दोस्तनि खे इहा उमेदु आहे त असांजे सरज़मीन सिंध जे जेके मुस्तक़बिल जा शाइर हूंदा, अदीब हूंदा, या जेके घण घुरिया हूंदा, उहे साईं ताज बलोच मां तमामु घणो सबक़ु पिराईंदा ऐं उनखे पढ़ी करे उहो पंहिंजे ज़िंदगी जा नवां लाड़ा अख़्तियार कंदा। बल्कि शेर साहब जी चयो त PhD वग़ैरह जो सिलसिलो बि इन ते जोड़जे। PhD ते पिया। अच्छा, डॉक्टर शेर जी आऊं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त उहो इहो कमाल जो कमु करे पियो त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अहिड़ा शाइर जेके बिल्कुलु मंज़र आम ते न आहिनि उन्हनि जो अदब, जीअं करीम बख्श निज़ामानी या अहिड़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके असांजा सिंध जा क्लासिकल किरदार आहिनि उन्हनि सॼनि ते हू MPhil पियो कराए। ऐं इनशाअल्लाह बेदल मसरूर त ख़ैर ठीकु आहे, हिकिड़े धारा में आहिनि, अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके उझल आहिनि आम तौर ते मीडिया जे धारा में न आहिनि, उन्हनि ते बि हू तहक़ीक़ पियो कराए ऐं उन ते MPhil बि थिए, अॻिते हली करे PhD थींदी, त इन सां तमामु घणा जेके आहिनि सो ज़िंदगी जा जेके मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उहे रोशन थींदा। मुख़्तार सिंह, जीअं पहिरियां जो ज़मानो आहे, इहा माज़ी जी ॻाल्हि आहे त शाइर अदीब हिक ॿिए जा भरजलाब हूंदा, नवनि छोकिरनि खे छोकिरियुनि खे हिमथाईंदा हुआ, टैलेंट खे अॻिते आणण जी कोशिशि कंदा हुआ, तमामु असां खां पोइ को ईंदड़ नसुल तयारु हुजे। हाणे जो जेको शाइर अदीब आहे, ताज बलोच साहिब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उन स्टाइल में, उन अंदाज़ में हाणे के माण्हू ॾिसो था त अहिड़े क़िस्म जा आहिनि, हर को पंहिंजे में पूरो आहे, नफ़्सा नफ़्सी आहे, कोई कंहिंखे सेखारण वारो न आहे। न, आउं सम्झां थो त न, इहो सिलसिलो कॾहिं रुकणो कोन्हे। अच्छा, हा, इहो सिलसिलो फितरती निज़ाम आहे काइनात जो। ॾिसो न, जेका पुठी शइ आहे, कल्चरल हेरिटेजिस आहिनि, हिस्टोरिकल हेरिटेजिस आहिनि, या अदबी हेरिटेजिस आहिनि, इहे सभु ट्रांसफर मुंतकिल थींदा रहंदा आहिनि। इहो सिलसिलो कॾहिं रुकणो कोन्हे को। पर फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हर दौर जूं घुरिजूं अलॻि आहिनि, हर दौर जूं मिसाल तौर ते ज़रूरतूं अलॻि आहिनि। कंहिं ज़माने में तव्हांखे जेको आहे सो गज़ल गीतनि ऐं इन्हनि सभिनी शयुनि जी ज़रूरत हुई, हाणे बि आहे, रहंदी। पर जेको जदीद दौर आहे, हिन दौर जे अंदरि तव्हां तसवुर कोन था करे सघो त जेके फ़र्द कमु कंदा उहो तव्हांजो हींअर इंटरनेशनल जेको कंप्यूटर आहे, इंटरनेट थो करे। तव्हां कॾहिं
कंप्यूटर ते असांजा जेके नौजवान नस्ल आहिनि जेके ॿार आहिनि जॾहिं वेहनि था त हुननि खे ख़बर थी पए त हाउ टू फॉर्म अ पोएम कीअं थो ठाहे सघिजे, तव्हांजो जेको आहे सो लिरिक्स कीअं था ठाहे सघजनि, तव्हांजो ड्रामो कीअं थो लिखी सघिजे, तव्हांजो नॉवल कीअं थो लिखी सघिजे। इंटरनेट ते दिलि जो ऑपरेशन बि सिखे थो माण्हू। हा त उन जॻह ते तव्हां ॾिसो न इहे शयूं चेंज थियूं आहिनि फर्दनि खां। तव्हां ॾिसो न हाणे ही वॾी आहे, तव्हां कंप्यूटर ते वञो, तव्हांखे जेकॾहिं को ड्रामो लिखणो आहे, तव्हांखे नॉवल लिखणो आहे, का शॉर्ट स्टोरी लिखणी आहे, का बायोग्राफी लिखणी आहे, जेका बि शइ चओ उस्तादी जो अंदाज़ चेंज थी वियो। हा उस्तादी जो अंदाज़ चेंज सही सही। हाणे उन ते कुझु जेको आहे सो उन में फ्री वेबसाइट आहिनि, कुझु जेको आहे सो पेड वेबसाइट आहिनि जेके तव्हां खां ट्यूशन था ॾियनि, तव्हांखे पढ़ाइनि था, तव्हां खां पेमेंट था वठनि। त इहे अथेंटिक मरला चेंज थींदा रहिया आहिनि। रही फर्दनि जी ॻाल्हि त फर्द अॼु बि असां वटि सिंध सुंड कान्हे का थी, बल्कि पूरी दुनिया जा जेके अदीब या शाइर उहे सिंध कोन थिया आहिनि, उहे बाक़ाइदे सेखारनि था माण्हुनि खे। हिन दौर जे अंदरि बि सिंध जे अंदरि तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे सो इहो अदबी लॾो आहे जेको माना उहो कमु करे थो। सिंधी अदबी संगत भले जेको आहे माठार में अची वई हुजे, उनजा जेके अदबी क्लास अदबी लवर आहिनि, आर्ट लवर आहिनि, ॿी सभ खां वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव की जेको बि माण्हू हसास आहे, जेको बि माण्हू परसेप्शन रखे थो ऐं कंहिं शइ ते सेंसिटिव आहे, उहो शयूं दुनिया में पिक करे वठंदो आहे। उहो अदीब बि थी वेंदो, उहो शाइर बि थी वेंदो, उहो राइटर बि थी वेंदो। सो दुनिया जी आबादी में एतिरो तइदाद माण्हुनि जो ज़रूरु आहे जेको ॼमंदे शाइर बि हूंदो आहे, जेको ॼमंदे अदीब बि हूंदो आहे, जेको ॼमंदे जेको आहे सो नावल निगार हूंदो आहे, जेको ॼमंदे ॼाम बि हूंदो आहे। इहे सिलसिला रुकणा कोन्हनि खे। बाक़ी ताज बलोच जूं तमामु वॾी अदबी ख़िदमतूं हुयूं, उनजी शख़्सियत बाक़ाइदे औरतुनि खे जेको आहे सो प्रोमोट बि कंदी। हू इन्हनि शयुनि जे जेको आहे सो हूंदो हो त भले असांजूं न्याणियूं औरत लेखकाऊं बि वधनि, उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई बि कंदो हुयो, पर उन मंझि कुझु जीअं केतिरनि जा त किताब बि छपाया था। न इहो मुंहिंजे ख़्याल में ईअं न चवणु खपे असांखे। ऐं इन शइ जो इंतिहाई घणो ख़िलाफ़ आहियां। अच्छा हा, इहे जेके बि शयूं आहिनि इहे सिर्फ़ु हवाई ॻाल्हियूं आहिनि, कंहिंजा किताब कोन। असां वटि जेके शाइराऊं आहिनि, ॾिसो न उन मंझि उन ज़माने में बि चवंदोसि, हाणे बि चवां थो त जेकॾहिं का हिकिड़ी न्याणी या हिकिड़ी असांजी भेण जेकॾहिं कंहिं सीनियर जेको आहे राइटर वटि खणी थी वञे ऐं पोइ चवे थी त हिनखे थोरी इस्लाह करे ॾियो, ऐं इस्लाह जेकॾहिं थोरी करे ॾियईं ऐं उहो राइटर दावा करे त मूं किताब छपायो आहे, मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो सेंस इहो आहे त उन्हनि जे छपाई वारे मरहले में उन्हनि खे हिमथाइण आख़िरी इहा बि ॻाल्हि आहे। यूटर्न वरितो आहे, इहो तव्हां न हुनजे ज़िंदगी में थियो ॾिसो न। ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि चयो त फलाणी शाइर आहे, ताज लिखी ॾिनो फलाणी, पर ईअं कोन्हे को। ॾिसो असां ताज खां प्रोग्राम में ट्विस्ट सफ़ा हाणे आयो आहे, आख़िरी चयो अथऊं त हाणे मोकिलाणी बि कयो, अञा असां रंग खे ॼमायो अथई हाणे जमायो हाणे। सो इन करे आउं सम्झां थो त ईअं कोन्हे को, उन इस्लाह ज़रूरु कई हूंदी। बाक़ी असांजूं जेके न्याणियूं लिखनि थियूं, असांजूं जेके भेणियूं लिखनि थियूं, उहे बाक़ाइदे पाण बि राइटर आहिनि, उन्हनि सुठो कमु कयो आहे ऐं कनि पियूं। ॾिसो न, सो उन शइ खे जेको आहे सो जेकॾहिं असां साम्हूं रखूं त ताज बलोच बाक़ाइदे प्रोमोट कंदो हुन खे ऐं इन्हनि सभिनी मरहलनि में जेको आहे सो पुठियां हूंदो। सही सही, वॾी महिरबानी साईं मुख़्तार अबड़ो साहिबु, तव्हां क़ीमती वक़्तु सीड़ायो, असांजे प्रोग्राम में आयो। एबी लाशारी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु प्रोग्राम ताज साईं जे नाम कयोसीं न, तव्हांजी शाइरी ॿुधूं आहे, हट परे वारी शाइरी ॿुधी आहे, पर अॼु वरी थोरो सिलसिलो ॿियो हुयो। ताज साहिब ते तव्हां बि साईं ॾाढी मोहबत प्यार ऐं उकीर विचां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहियो। तव्हांजा वॾा वड़ साईं अब्दुल वहाब साहिब, तव्हां महफ़िल खे मचाईंदा आहियो, संगत खे इकठो कंदा आहियो। मतिलबु आख़िर में ताज लाइ चवनि त ताज बलोच साहिबु असांखे हमेशह यादि रहंदो। सही। ऐं ताज बलोच साहिबु जेको सोझे में नई टही खे साथ ॾिनो, लाज़मी अॼु उहो ॾींहुं उहे बि हुनखे यादि कंदा हूंदा। सही सही सही। हुनखे शागिर्द जीअं असां बाबा करे सघंदा आहियूं, लाज़मी ॿिया बि हुनखे जीअं साईं मुख़्तार अबड़ो साहिबु या डॉक्टर शेख या ॿिया बि बाबा करे सघंदा आहिनि, इज़त एहतराम तो लाज़मी उन शागिर्द पैदा कया, तॾहिं न बाबा चवनि न। उनजी मोहबत जेका मिली असांखे, उनजे एहतराम में असां सभु बाबा प्यार मोहबत ज़िंदाबाद। साईं वॾी महिरबानी हुदार साईं, एहसन साईं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं मोहरम साईं तव्हांजा त लख थोरा हूंदा ई आहिनि, सो तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी बि वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए, सो मोकिलायूं भला। जी बिल्कुलु, पंहिंजी दुआउनि सां गॾु असांखे यादि रखिजो, असां बि तव्हांखे पंहिंजी दुआउनि में यादि रखंदासीं। जीअं त अॼु जी प्रोग्राम हुयो ताज बलोच साहिब जे नाम हुयो, ऐं उहो मूंखे जेतिरो सम्झ में आयो त ही इज़ मेकिंग पर्सनैलिटी, उहो हिकु मतिलबु ॿियूं पर्सनैलिटियुनि खे ठाहींदो आहे, उहो अहिड़ी पर्सनैलिटी हुयो। सो ईअं ई तव्हां बि रहो, ऐं अगरि तव्हांजे अॻियां कोई बि अहिड़ो इंसानु आहे जेको कमज़ोर आहे, जंहिंमें हिमत न आहे, उन्हनि खे हिमत ॾियो। शायदि उहो हिकु ॾींहुं अची करे पोइ हिकिड़ो अहिड़ो नालो थी वञे जो तव्हांखे पंहिंजे लफ़्ज़नि में यादि रखे। सो हिते असां अव्हां खां मोकिलायूं था, आख़िर में वेंदे वेंदे अव्हां जे लाइ हिकिड़ो सुहिणो कलाम छॾियूं ॾींदासीं उबदार साईं एहसन साईं किरणी जी आवाज़ में। सो पंहिंजो ख़्यालु रखिजो।
जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। अथई दिल उस्ताद जी तो सारात रकीब हो आंदन ते थाली हाली मुझो जी जली वयो तू भी इंसान मिली तो तमा जली तो वना तू भी इंसान मिली समाजली थोवना खुश्ती सभिन सखनी थो तमाजली थोवना तू भी इंसान मिली थो तमाजली थोवना तू भी इंसान मिली थो तमाजली थोवना मुझा दुख सूर मुझा दई गुजूंगा मुझा दुख सूर मुझा दई गुजूंगा मुझा दुख सूर मुझा दई गुजूंगा तू रखी बन सांसली थो तमाजली थोवना तू रखी बन सांसली थो तमाजली थोवना कुश्ती सभिन सखनी थो तमाजली थोवना तू भी इंसान मिली तो तमाजली थोवना तू भी इंसान मिली तो तमाजली थोवना हुअत बाजार बुआ यार घूमी बेपर्दे हुअत बाजार बुआ यार घूमी बेपर्दे हुअत बाजार बुआ यार घूमी बेपर्दे मुँह तबसुम खां ढकी थो
तमाजली तो वञा मुंहुं तबसुम खां ढकी तो तमाजली तो वञा कुश्ती सभिनि सां खिली तो तमाजली तो वञा साण मिली तो तमाजली तो वञा तू ॿियन साण मिली तो तमाजली तो वञा तू ॿियन साण मिली तो तमाजली तो वञा तमाजली तो वञा सुबह सुबह जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो खुशहाली ऐं अमन जो पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम